बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे दही न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। तमाम व्यूवर्स जेके हिन वक़्तु घरनि में मौजूद आहिनि, असां लाइव अची चुका आहियूं। अॼु जो प्रोग्राम थोरो कल्ह जे प्रोग्राम खां मुख़्तलिफ़ हूंदो ऐं थोरी चेंज मां सम्झां थी पाण सभिनीनि खे पसंदि ईंदी आहे ऐं चेंज खे पाण थोरो तस्लीम करणु ईअं नथी चई सघां त कोन सिखिया आहियूं, पर हा किथे न किथे पाण चेंज खे जिथे पसंदि कयूं था उते तस्लीम बि कयूं था। अॼु जे प्रोग्राम में आउं चाहींदसि त असां उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि कयूं जेके असांजी हिन सोसाइटी जो ख़ूबसूरत हिसो आहिनि ऐं हिन सोसाइटी जो ख़ूबसूरत हिसो हुननि पंहिंजो पाण खे कीअं बणायो आहे। असां जॾहिं पंहिंजी ॻाल्हि कंदा आहियूं त हिकु मुकमल इंसान जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं मां सम्झंदी आहियां जंहिं इंसान जो ज़हन उन जी एप्रोच उहा आहे त हू कुझु ख़ूबसूरत सोचे त पोइ उन में इक्वेलिटी ऐं इक्विटी जो जेको फ़र्क़ु हूंदो आहे उहो असांखे साफ़ ज़ाहिर थींदो आहे। मां अक्सर ॿाहिरि निकिरंदी आहियां त मां अहिड़ा माण्हू ॾिसंदी आहियां जेके रोड ते व्हील चेयर ते मौजूदु हूंदा आहिनि ऐं व्हील चेयर उहा हूंदी आहे जेका हिकु हॉस्पिटल में मौजूदु हूंदी आहे। ऐं मां ॾिसंदी आहियां त असांजो जेको मुआशिरो आहे उहो ॾाढो तंग नज़र आहे ऐं असांजे मुआशिरे जी जेका सोच आहे उहा अॼु ॾींहं ताईं ॾाढी तंग सोच रही आहे। ऐं असां वेंदा आहियूं हिकु वेचारगी वारा असांजा तासुरात हूंदा आहिनि ऐं असां शायदि उन माण्हूअ खे उन हक़ ताईं न पहुचाए सघिया आहियूं। इहा सोच असांजे ज़हन में अञा जनम न वठी सघी आहे। असां पंहिंजे सोच में शऊर जी जेका दरी आहे मूंखे लॻे थो उनखे पाण बंदि करे वेठा आहियूं ऐं इन दरीअ खे खोलण जे लाइ तमामु ज़रूरी आहे त हिन तरह जा प्रोग्राम्स कया वञनि ऐं तमामु ज़रूरी आहे त असां इल्म जी तरफ़ वधूं, असां शऊर जी तरफ़ वधूं। छो त मां यकीन रखां थी त शोर में ऐं शऊर में हिकिड़े आइन जो फ़र्क़ु हूंदो आहे ऐं उहो आइन जेको आहे इल्मु आहे जंहिंसां पाण सभिनी खे मालामाल थियणो आहे, जंहिंसां पाण सभिनीनि खे रोशन थियणो आहे, जंहिंसां पाण पंहिंजे शऊर जी उन दरी खे खोले सघूं था ऐं दुनिया खे उन नज़र सां ॾिसी सघूं था। जीअण मुंहिंजे ख़्याल सां हर इंसान जो हक़ु आहे ऐं आरीसर साहबु लिखियो आहे, ॾाढो ख़ूबसूरती सां लिखियो आहे त जीअण अव्हां जी ज़िंदगी जो हक़ु आहे ऐं भरपूर तरीक़े सां अव्हां जियो। मूं इहो बि पढ़ियो आहे त जॾहिं तव्हां ख़ुशि आहियो त तव्हां टहिक ॾेई खिलो ऐं जॾहिं तव्हां ग़मगीन आहियो त तव्हां रोयो। छो त इंसानु आहे ऐं इंसानु ॾुखनि तकलीफ़ुनि मां मुंहिंजे ख़्याल सां पची ठही निकिरंदो आहे। सुख इंसान खे बाद में नसीबु थींदो आहे। जंहिं इंसान ॾुख कोन ॾिठो आहे मां नथी सम्झां त उन इंसान सुख मां उहा लाभ हासिलु कई आहे या उहो सुकून हासिलु कयो आहे या उहा राहत हासिलु कई आहे। ऐं अहसासनि जा जेके बि तर्जुमान हूंदा आहिनि मुंहिंजे ख़्याल सां उहो ॾाढो उनजो जेको कलम हूंदो आहे, उन्हनि जो जेको तख़लीक़ी अमल हूंदो आहे मुंहिंजे ख़्याल सां तमामु घणो ख़ूबसूरत हूंदो आहे। ऐं पढ़ंदे पढ़ंदे पाण कंहिं ॿी दुनिया में क़दम रखंदा आहियूं जेका दुनिया तमामु हसीन हूंदी आहे, जंहिं दुनिया में असांखे इंसानियत जो दर्स मिलंदो आहे। ऐं मां सम्झां थी त इंसानियत जो जेको दर्स आहे उहो सभ खां अवल आहे ऐं सहर फ़हरिस्त असांखे नज़र ईंदो आहे। व्यूअर्स, प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था ऐं प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो। स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो आहे। मां हिकु दफ़ो अनाउंस करियां थी 022210285 डायल कजो, असांजे प्रोग्राम में शामिलु थीजो। सो व्यूअर्स, आउं चाहियां थी त आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो आउं तारुफ़ मां साण कराईंदी हलां। लाल मोहम्मद बलोच साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ILC जी मां अॼु ॻाल्हि कंदसि, इंडिपेंडेंस लिविंग सेंटर जी मां सम्झां थी त हिन अङण ते मूं ॻाल्हि कई आहे ऐं चाहींदी आहियां त रिप्रेज़ेंट सुठे तरीक़े सां ILC खे आउं करे सघां। ILC खे यकीन कयो आउं जॾहिं बि विज़िट कंदी आहियां त मूंखे ॿारड़ा जेके आहिनि उहे ॾाढो अट्रैक्ट कंदा आहिनि, उतां जो माहौल ॾाढो अट्रैक्ट कंदो आहे। ऐं जेकॾहिं इंफ्रास्ट्रक्चर जी आउं ॻाल्हि करियां त पोइ मूंखे महसूसु न थींदो आहे त उहो इंसानु जेको पंहिंजे पेरनि सां हले पियो ऐं उहो जेको हिकु व्हील चेयर ते मौजूदु आहे उन ॿिन्हिनि में को डिफरेंस आहे। छाकाणि त असांजे हिन मुआशिरे असांखे इहो सोचण ते मजबूर करे छॾियो आहे त उहो इंसानु जेको व्हील चेयर ते मौजूदु आहे ऐं उहो इंसानु जेको पेरनि सां हले पियो उन्हनि में ॾाढो वॾो डिफरेंस आहे। उहो असांजो माहौल, असांजा सिस्टम्स, असांजो इंफ्रास्ट्रक्चर, असांजी सोच, असांजा तासुरात ऐं आउं सम्झां थी त असांजा जेके लहजा हूंदा आहिनि उहे उनखे ॾाढो धार धार करे पेश कंदा आहिनि। जॾहिं त आउं इंडिपेंडेंस लिविंग सेंटर में हिकु हसीन दुनिया खे वसंदे ॾिसंदी आहियां। सर खे आउं भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग सर, ठीकु आहियो? ज़बरदस्त। अच्छा सर, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हां प्रोग्राम में मौजूदु आहियो। खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं हिन प्रोग्राम में। व्यूअर्स, उन खां अलावा ज़रीना बलोच साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ज़रीना जी स्टोरी डिफरेंट आहे
ऐं ज़रीना आम उहा छोकिरी जेका तकिड़ो अॻियां वधंदड़ दुनिया जी रेस में लॻल यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ ऐं उन खां पोइ जॾहिं हिकिड़ो इंसिडेंट उन सां थिए थो, हिकिड़ो वॾो एक्सीडेंट उनजे साम्हूं उनजी ज़िंदगी में अचे थो, उन खां पोइ ज़रीना हिकु व्हील चेयर ते कीअं वेहे थी ऐं उन खां पोइ बि ज़रीना जा हौसला कीअं बुलंद रहनि था, कीअं उहा दुनिया सां कुल्हे सां कुल्हो मिलाए हलण जी उहा कोशिशि, उहा जुस्तजू जारी रखे थी। IL में एज़ अ ट्रेनर ज़रीना पंहिंजूं ख़िदमतूं व्यूवर्स सरअंजाम ॾेई रही आहे ऐं ज़रीना खे मां दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां। माशाल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा व्यूवर्स, उन खां अलावा असां वटि टिया महिमान बि हिते तशरीफ़ फरमा आहिनि। डॉक्टर आसिफ़ नूर पटोरी साहब पाण फिजियोथेरेपिस्ट आहिनि, सोशल ॾाढा आहिनि ऐं उन खां अलावा संदन तमामु बहितरीन एक्टिविटीज़ आहिनि, तमामु बहितरीन कमु करे रहिया आहिनि। सर्जन खे वली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। अल्हम्दुलिल्लाह आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। सर अव्हां सां बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं चाहींदसि त बिकॉज़ असां वटि IL जा हेड हिते मौजूदु आहिनि, लाल मोहम्मद बलोच साहब, जेके हैदराबाद में जेका IL जी ब्रांच आहे उनखे पाण डील कनि था, हलाइनि था ऐं एतिरो सारो जेको उन्हनि वटि हुजूम आहे, जेके ॿारड़ा आहिनि, जेका टीम आहे, उन समूरी टीम खे पाण संभालींदा आहिनि ऐं सर्जन में मां ट्रू ऑनरशिप ॾिठी आहे। मूं ॾिठो आहे त सर्जन तमामु दिलि सां ऐं तमामु चाह सां पंहिंजे पेशेंट खे पंहिंजे प्रोफेशन सम्झी कमु कंदा आहिनि। सर अॼुकल्ह ही जेके एक्टिविटीज़ आहिनि IL जूं मूंखे त ॾाढियूं सुठियूं लॻनि पियूं। हूअं त 3 डिसंबर ते मल्हायो वञे थो ॾिहाड़ो, पर तव्हां 2 डिसंबर ते ॾिहाड़ो सेलिब्रेट कयो। ऐं चाहियां थी त उतां खां ई पाण शुरूआत कयूं। जी, कीअं रहियो? नहमदुहु नसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभिनि खां पहिरियां वंस अगेन मेहरान TV असांजो पैगाम कैमरे जी अखि में बंदि करे सॼी दुनिया खे पुॼायो। जेकी तव्हां इंट्रो ॾिनो, ऐं सम्झा थो इन इंट्रो में सभिनि खां वॾो किरदारु जेको आहे उहो मीडिया जो आहे, ख़ासि तौर पे मेहरान TV जो आहे। कैमरे जी अखि में बंदि करे अगरि दुनिया खे न ॾेखारे आहे त टंडो मोहम्मद ख़ान मां ज़ीशान जेके 4 साल में खां तकलीफ़ में हो, उहो असांजी टीम न रसी आहे। पोइ 2 हफ़्ते में उहो पंहिंजी नॉर्मल लाइफ जी तरफ़ न अची सघी आहे। त हीउ जेको किरदारु आहे मेहरान TV जो, असां अक्सर हिते ईंदा आहियूं, असां 3.5 करोड़ पर्सन जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं, उन जे इशूज़ ते ॻाल्हि कंदा आहियूं त असां वॾा होपफुल आहियूं, असां वॾा पुर उमेद आहियूं। जीअं तव्हां ॻाल्हि कई, असां इन व्हीलचेयर ते लाइफ खे इंजॉय करियूं पिया, जॾहिं इंजॉय कंदा आहियूं, जॾहिं दुनिया खे ॾिसंदी आहे त उनखे इंसानियत जो ख़ूबसूरत चहिरो नज़र ईंदो आहे। त असां ॻाल्हि उन्हनि जी कंदा हूंदा आहियूं 3.5 करोड़ माण्हुनि जी जेको ऑक्यूपाइड हुआ। हाणे असीं वॾे फ़ख्र खां ई चयूं पिया। 2 साल पहिरियां, 2.5 साल पहिरियां जॾहिं असां हैदराबाद में आयासीं, हालात काफ़ी ख़राबु हुआ। हाणे अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी उमेद ज़रींदे जी सूरत में, हिकिड़ी उमेद ताहा जी सूरत में, हिकिड़ी उमेद 2.5 सां 3 हज़ार माण्हुनि जी सूरत में जेके लाइफ जी तरफ़ वापसि अची रहिया आहिनि। हाणे असीं ॻाल्हि कयूं था 3 डिसंबर जी, इंटरनेशनल डे ऑफ पर्सन्स विद डिसेबिलिटीज़। इन साल ऐं फ़ख्री अंदाज़ सां ई चवां थो, भरपूर तरीक़े सां पाकिस्तान में मल्हायो वियो। सॼा रिकॉर्ड टुटी विया। उनमें पर्सन विद डिसेबिलिटीज़ जी पाण प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कया। इन जो मतिलबु ही मीडिया जे थ्रू जेको शऊर आयो आहे, जेको माण्हू सेंसिटाइज़ थिया आहिनि, उन में माण्हुनि जी ज़िंदगी काफ़ी आसान थी रही आहे। हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर 2.5 साल जो कमु आहे जेको, उन में तव्हां माण्हुनि ऑब्ज़र्व कयो आहे कि असां ही पैगाम ॾिनो आहे, कामयाबु थियण लाइ सिर्फ़ु और सिर्फ़ु सुठे ज़हन जो थियणु लाज़मी आहे, हथ पैर जो थियणु लाज़मी कोन आहे। तव्हांजी मिसाल हींअर असां कराची में ॾिसोसीं, जंहिंजा हथ ॿई पैर कोन हुआ, उन प्रोग्राम सॼे 4,000 माण्हुनि जे प्रोग्राम खे होस्ट पे कयो। बिल्कुलु साहिल जी हिम्मत ऐं हौसले खे त सलाम आहे। यकीनन ऐं जॾहिं साहिल यकीन कयो ॻाल्हाईंदो आहे, उनजा वर्ड्स एतिरा पावरफुल आहिनि, उनजे आवाज़ में एतिरी ताक़त आहे, माना पोयां वेठल बि मां सम्झां थी माण्हू ॾाढो अलर्ट थी वञे थो ऐं उन दिलि जी गहराई सां जेको हूंदो आहे उनखे वेलकम करे थो, ॿुधे थो। तव्हां बिल्कुलु सर ठीकु चई रहिया आहियो। अच्छा, आउं पुछणु चाहींदसि तव्हां खां त जेको न्यू ॿारड़ो अचे थो त उनजे लाइ छा प्रोसीजर आहे? हिन वक़्तु असांजा तमामु व्यूवर्स जेके ॿुधी रहिया आहिनि, उन्हनि जे घर में जेकॾहिं बिलाल जहिड़ो ॿारड़ो आहे, को ताहा जहिड़ो नौजवान मौजूदु आहे, का ज़रीना जहिड़ी ख़ूबसूरत नौजवान नारी मौजूदु आहे, अव्हां कीअं उन्हनि सां कॉन्टेक्ट में अची सघंदव या हू अव्हां सां कीअं कॉन्टेक्ट में अची सघंदा? थोरो प्रोसीजर खां स्टार्ट कयूं त मुंहिंजे ख़्याल सां ख़ूबसूरत रहंदो।
इंडिपेंडेंट लिविंग सेंटर बेसिकली प्रोवाइड करे थो अटेंडेंट सर्विस। असांजो सभिनि खां पहिरियों कमु इहो हूंदो आहे माण्हू खे वञी आइडेंटिफाई करणु जी जी थ्रू मासिस, थ्रू असांजे कॉन्टेक्ट्स। जीअं हींअर त शऊर अची वियो आहे, हिकिड़ो सेंटर सां राबता माण्हुनि जा उमेदूं हद खां वधीक थी वियूं आहिनि। असांजा मोबाइल गवाह आहिनि। एतिरी प्रोग्राम में अचण खां पोइ शऊर जेको बेदार थियो, माण्हू 2.5 लख माज़ूर जेको पर्सन विद डिसेबिलिटी हैदराबाद जा ऐं 90 लख सिंध जा। जी जी तव्हां अंदाज़ो असां अगरि उन्हनि खे सर्विसिस ॾियणु शुरू कयूं त हू मतिलबु कि इन जी लाइफ में रैपिड चेंज अचे पियो। त असां आइडेंटिफिकेशन खां पोइ छा कंदा आहियूं, हिते खणी ईंदा आहियूं, असांजी कंसल्टेंसी थींदी आहे, एनरोल थींदो आहे। एनरोल थियण खां पोइ असां अगरि सम्झंदा आहियूं कि ही एज़ अ यूज़र असां हिनखे सर्विसिस ॾियूं ताकी हिन जी ज़िंदगी में चेंज अची सघे, या एज़ अ मेंबर लेके खणी अचूं। एज़ अ मेंबर बि हुनखे असां मतिलबु शऊर जी दौलत खां मालामाल कंदा आहियूं। पोइ उन खां पोइ असां छा कंदा आहियूं, सभिनि खां पहिरियों जेको अमल असांजो हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे कि असां हुननि जो डिसेबिलिटी सर्टिफिकेट ठारायूं जी हा ताकी गवर्नमेंट जो हुन में एनरोल थी वञे। पोइ डिसेबिलिटी सर्टिफिकेट खां पोइ असां ठाराईंदा आहियूं हुनजो CNIC, ताकी इन फ्यूचर 4-5 साल खां पोइ असांखे फिगर मालूम, एक्चुअल फिगर मालूम थी सघे पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि केतिरा। अच्छा, इन में ई थींदो आहे कि इन में एज जी जेको लिमिट कोन हूंदी आहे। 5 साल जो ॿार बि आहे उनजो तॾहिं बि उनजो शास्त्र ठहंदो ऐं उहो लाइफ टाइम ठही वेंदो आहे। ठीक ठीक ठीक। अच्छा, इन में पोइ असांजी जेकी पूरी टीम आहे उन में पोइ पंहिंजो उनजो को आर्ट ऑफ डेली लिविंग ते कमु कंदी हूंदी आहे, पोइ को IT ते कमु कंदी हूंदी आहे, पोइ को हिकिड़ी असांजी डिपार्टमेंट आहे लिटरेसी जो डिपार्टमेंट आहे, पोइ असांजी स्पोर्ट्स जो डिपार्टमेंट आहे। इन तरह असां हिनखे एक्टिव मसरूफ़ रखंदा आहियूं इन शइ में। पोइ असां सुबुह खां शाम ताईं हिनखे कमु सेखारण खां पोइ असां गाॾी असांजे घर हिनखे छॾणु वेंदी आहे। मक़सदु मोकिलण जो हीअ आहे कि जेको शइ तव्हां सिखी आहे ते इनखे वञी सोसाइटी में अप्लाई कयो ताकी मासिस जेका हू अवेयर थी सघनि, सेंसिटाइज़ थी सघनि रिगार्डिंग पर्सन विद डिसेबिलिटी। सही सही सही। उहो मुआशरे खे मां सम्झां थी सेंसिटाइज़ करण जी ज़रूरत आहे, थोरो ॿुधाइण जी ज़रूरत आहे, थोरो लोॾण जी ज़रूरत आहे। ईअं न आहे त असां वटि माण्हू सम्झनि कोन था, असां वटि माण्हू इलाही सेंसिबल आहिनि। ऐं मां सम्झां थी त हैदराबाद जी जेका आवाम आहे, जेका सिंध जी आवाम आहे, ॾाढी वेलकमिंग आहे, ॾाढा स्वीट असांजा माण्हू आहिनि, ॾाढा वेलकमिंग त आहिनि, पर उन सां गॾोगॾु तव्हांखे अंडरस्टैंड करण जी क्वालिटी बि रखनि था। फ़क़ति असांखे उन्हनि खे सिर्फ़ु सम्झाइण जी नीड आहे। अच्छा सर, अव्हांजी इजाज़त सां अॻियां वधंदसि। ज़रीना मौजूदु आहे। ऐं चाहियां थी त ज़रीना तव्हां असां सां ईज़ी हुजो त पंहिंजी स्टोरी शेयर करियो। जी 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 आहियां। ऐं स्टोरी इहो आहे त कुझु आउं मास्टर्स जी स्टूडेंट हुयसि त 2 साल अॻु में मूंखे मायोपैथी डायग्नोस्ड थी। जॾहिं मायोपैथी डायग्नोस्ड थी त उन में मुंहिंजो पहिरियों जेको मूं में इफेक्ट आयो हुयो, मुंहिंजो हलण जो स्ट्रक्चर मूंखे महसूसु थिए पियो त मां मतिलबु आम माण्हुनि खां हटी करे हलां थी। मूं डॉक्टर खां राब्तो कयो ऐं उनखां बाद में ईअं न हो त मूं ट्रीटमेंट वग़ैरह न कराई। मूं काफ़ी जॻहनि ते ट्रीटमेंट कराई, हर उहा कोशिशि कई जंहिंसां मां ठीकु थी सघां, बट मुंहिंजे हलण जे स्ट्रक्चर में उहा वापसि उहा न थी सघियमि जीअं अॻु में हुयमि। उनखां बाद में जॾहिं असांजा अज़ीज़ क़रीब मोहल्ले वारा जेके बि ॾिसंदा हुया कंदा हुया त उहे कमेंट्स पास कंदा, हिन खे छा थी वियो अचानक सां, हीअ कॾहिं ठीकु थींदी, इलाजु हलेसि थो पियो ऐं केतिरो टाइम थींदो, डॉक्टर छा था चवनि, ठीकु थी वेंदी। बट उहो जेको नुक़सानु थी चुको हुयो सो त थी चुको हुयो, ट्रीटमेंट वग़ैरह सां इहो थियो त उहो जेको थी चुको सो थी चुको, बक़ाया कंट्रोल में थी वई। मतिलबु उनखे असां मेडिसिन सां हुते कंट्रोल में करे छॾियोसीं। ऐं उनखां बाद में मां माण्हुनि सां न कम्यूनिकेशन करणु छॾे ॾिनमि, छो जो मूंखे उन्हनि जा कमेंट्स जेके हूंदा उन सां मुंहिंजी दिलि आज़ारी थींदी हुई ऐं मां मतिलबु आइसोलेट थी वियमि। मतिलबु हिकु जॻह ताईं मां कंहिं बि जॻह ते न वेंदी हुयमि, कोई प्रोग्राम हूंदो, पार्टी, शादियूं, यूनिवर्सिटी, कॉलेज, मतिलबु मां आहिस्ते आहिस्ते स्लो करे छॾियो हुयो, सफ़ो ख़तमु करे छॾियो हुयो। मां घटि ई घर खां निकिरंदी हुयमि ऐं मुंहिंजी उनजी वजह सां मुंहिंजा वालिदैन परेशान हूंदा हुया। ऐं उहे छा कंदा, पोइ उहे बि काॾे न वेंदा, उहे ॾिसंदा त असां हिन खे नथा वठी वञूं या हीअ नथी हले त हीअ पोयां डिस्टर्ब थींदी, ऐं अगरि हीअ डिस्टर्ब थींदी त ज़्यादा सोचींदी कंदी, डिप्रेशन में हली वेंदी, त असां बि नथा वञूं। पोइ इन ई कश्मकश जो शिकार हुयसि मां। ऐं उनखां अलावा इहो हुयो त जॾहिं मूं स्टडी कंदी हुयमि मूंखे डायग्नोस थी मायोपैथी, त मां यूनिवर्सिटी बि पढ़ंदी हुयसि, मां लाइब्रेरी वग़ैरह न वञी सघंदी हुयमि, उहो मथे शिफ्ट हूंदी, क्लास मुंहिंजी मथे हूंदी, उन में
उस्तादनि मुंहिंजो ॾाढो सुठो मतिलबु साथ ॾिनो उन्हनि उहे जेके हालांकि कोई एॾो न कंदो आहे लेकिन हिकु ॾींहुं मूंखे बुक खपे पियो लेकिन उहो बुक मूंखे खपे पियो लेकिन इहो त कोई खणी अचण मथे जे लाइ उन्हनि खे ॾसण पियो मिले कोन पियो जॾहिं उहा असांजी प्रिंसिपल हुई उन इहो नोट कयो त हिन खे बुक खपे थो हीअ पंहिंजी मर्ज़ी सां कोई बुक नथी ॾिसी सघे त कहिड़ो बुक सही आहे त उहो हिन खे खपे पोइ उन्हनि छा कयो उहा लाइब्रेरी हेठि शिफ्ट कराई मुंहिंजी वजह सां ऐं उन्हनि चयो जेसीं ताईं आउं हिते प्रिंसिपल आहियां ऐं मां हिते आहियां तेसीं ताईं हिन जा जेके बि क्लासिस आहिनि उहे अॼु खां बाद में हेठि ग्राउंड फ्लोर ते थींदा छो जो हीअ कंफर्टेबल हुजे असां हिन खे माहौल ॾियूं ऐं पॉइंट वग़ैरह ते काॾे वेंदा प्रोग्राम ते टूर्स ते त पोइ हू हमेशह पहिरियों मुंहिंजो सोचींदा हुआ त असां हिन खे अहिड़ो माहौल ॾियूं जीअं आसानी सां अची सघे वञी सघे ख़ुदि मतिलबु डिपेंड थी करे उन गाॾी ते उन ट्रांसपोर्ट ते चढ़ी सघे ख़ैर इन्हनि साथ ॾिनो वालदेन बि काफ़ी सपोर्ट कई कुझु वालदेन हूंदा आहिनि उहे पंहिंजे इवन ॿारनि खे लिकाए छॾींदा आहिनि ज़ाहिर न आहिनि कंदा त अॻो ॿिया माण्हू छा चवंदा लेकिन वालदेन बि ॾाढो सुठो रोल अदा कयो उन्हनि मूंखे सपोर्ट कयो उन्हनि चयो तव्हां सडनली थी वियो इट्स ओके बहरहाल ज़िंदगी अॻिते वधण जो नालो आहे ऐं चवंदा आहिनि न अॼु साल में जीना मुश्किल हो साल में जीना लाज़िम आहे सो मां इहो तय कयो मां चयो ज़िंदगी में अॻिते वधबो ईअं ई कंदे कंदे कुझु टाइम गुज़रियो मुंहिंजी एजुकेशन कंप्लीट थी वई मां इंटरव्यूज़ वग़ैरह ॾियण जे लाइ ज़रीना आउं इंटरप्ट करियां पई तव्हांजी स्टडी कंप्लीट थी वई उन खां पोइ फर्दर तव्हांजी लाइफ इंटरव्यूज़ स्क्रीन ऐं वरी सोशल लाइफ सां कनेक्टिविटी हितां खां ई पाण कंटिन्यू कंदासीं पर व्यूअर्स वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं काॾे न वञिजो असां जल्दी सां कंटिन्यू करियूं था अॼु पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अचे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां स्टार्ट थी चुको आहे सुबुह जो टाइम आहे ऐं आउं सम्झां थी त तव्हां जो जेको बि स्केजुअल आहे तव्हां पंहिंजे कम में रीधल हूंदव ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो आहे प्रोग्राम लाइव हली रहियो आहे तव्हां स्क्रीन ते असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो व्यूवर्स ऐं चाहींदसि त असां वटि ज़रीना बलोच मौजूदु आहे ऐं ज़रीना पंहिंजी ॾाढी जेका ज़िंदगी जा पेच चवंदा आहिनि त पंध ऐं पेचरा जेके आहिनि उहे हर इंसान जी ज़िंदगी जो हिसो आहिनि सो ज़रीना जी तरफ़ वधूं था ऐं ज़रीना जी स्टोरी ॿुधूं था जी ज़रीना तव्हांजी स्टडी कंप्लीट थी ऐं उन खां पोइ तव्हांजो सोशल सर्कल्स उन्हनि सां कनेक्टिविटी आउं चाहींदसि त तव्हां शेयर करियो जी जॾहिं स्टडी कंप्लीट थी त आउं इंटरव्यू जे लाइ वञणु लॻसि जॾहिं इंटरव्यू लाइ वञणु लॻसि त जेके माण्हू हुआ उहे मुंहिंजो फिज़िकल अपीयरेंस ॾिसी करे मूंखे मतिलबु चवंदा हुआ इहे त इनशाला असां तव्हांखे कॉल कंदासीं तव्हां इंटरव्यू में सिलेक्ट थी विया ठीकु आहे तव्हां हलो पोइ असां तव्हांखे कॉल कंदासीं पोइ अची जॉइनिंग ॾिजो बट मां सम्झंदी हुयमि त मुंहिंजी फिज़िकल या मुंहिंजे हलण जो स्ट्रक्चर वग़ैरह ॾिसी करे जी हा मां सम्झी वेंदी हुयमि सडन साम्हूं कोई कंहिंखे कुझु कोन चवंदो आहे त पोइ ईअं ई सिलसिलो हलियो बट पोइ कुझु इंटरव्यू ॾियण खां बाद में इंटरव्यू में ईअं बि न हो त पास न थींदासीं उन में सिलेक्ट बि थी वेंदी हुयसि लेकिन बाद में मूंखे कॉल न ईंदी जॉइनिंग जे लाइ जॾहिं न ईंदी हुई त पोइ मां नाउमीद थी हिकु जॻह ते मतिलबु पंहिंजे घर में ई रहणु लॻसि वापसि सां इहो सिलसिलो हलंदो रहियो नाउमीदी ऐं इंसानु हिकु ई जॻह ते हुजे कंहिंसां मिले न मुलाक़ात न करे ॿाहिरि बि काॾे न वञे करे ऐं छो जो जेके बि शॉपिंग मॉल्स वग़ैरह जा इहे शयूं हूंदियूं हुयूं उहे सभु मतिलबु स्टेप वारियूं हूंदियूं हुयूं ऐं मुंहिंजे लाइ आसान न हुयो स्टेप क्रॉस करणु ऐं उन लाइ मूं पंहिंजे पाण खे घर ताईं महदूद रखी छॾियो इहो सिलसिलो हलंदो रहियो कुझु टाइम खां बाद में फेसबुक में नाउमीदी उहो सभु कुझु आहे जॾहिं नाउमीदी उहो सभु कुझु हूंदो आहे त इंसानु न डिप्रेशन में हलियो वेंदो आहे जॾहिं डिप्रेशन में ईंदो आहे इंसान खे अजीब ग़रीब जा ख़्यालात बि ईंदा आहिनि ऐं इहो सिलसिलो हले पोइ त मूं फेसबुक में हिकु पोस्ट ॾिठी हुई ILC जे हैंड्स वारनि जी उहा ॾिठी पोइ मूं सर्जन सां राब्तो कयो हिननि सां राब्तो कयो हिननि गाॾी वग़ैरह मोकिली जॾहिं मां हुते वियसि उन खां बाद हिननि सां मिलियसि कयसि हिननि मुंहिंजी कंसल्टेंसी कई मूंखां पुछियो कयो ऐं हिननि चयो त तव्हां ईअं कयो तव्हां व्हील चेयर ते वियो मां त वेही ई कोन पियो मां चयो की हलां ई कोन थी अचे के इहो बि हलियो ॿियो ॾींहुं थियो हिननि मूंखे गाइड कयो सम्झायो ऐं उनखां बाद में उन टाइम ट्रेनिंग्स वग़ैरह थियनि पिया मूंखे हिननि कराची ट्रेनिंग लाइ मोकिलियो ऐं जॾहिं मां उते वियसि उते वियमि त जेके बि ऑफिसर हुया डॉक्टर्स हुयूं फीमेल डॉक्टर्स हुयूं ऐं असांजी आयशा नाज़ आहे पुलिस में आहे जी त उहा बि व्हील चेयर ते हुई जॾहिं पोइ उन्हनि खे ॾिठो त पुलिस में आहे या डॉक्टर ज़ेब आहे
इहा डॉक्टर आहे इहा बि व्हील चेयर ते आहे त पोइ मां छो नथी थी सघां। मां मतिलबु उन शइ खे मूंखे शर्म ईंदो हुयो व्हील चेयर ते वेहंदे बि, मूंखे हलाइण बि कोन ईंदी हुई। सही आहे, ख़ैर मां इहो एक्सेप्ट पोइ कयो त मतिलबु हाणे मूंखे वेहणु खपे, वाक़ई में हीअं हलण खां बहितर आहे त मां व्हील चेयर ते वेही हलां। पोइ उनखां बाद में इहो हौसलो मिलियो त मतिलबु हीअ व्हील चेयर ते वेही करे एॾो कमु करे सघनि था त मां छो नथी कयां। मां मेंटली त फिट आहियां, मां फिज़िकली अनफिट आहियां त ख़ैर इहो सिलसिलो हलियो। उनखां बाद में नवाज़ शाह ते ट्रेनिंग हुई, सांगेर ते हुई, ईअं पूरे सिंध में जिते जिते ट्रेनिंग चङी साहिब मूंखे मोकिले पियो, छो जो इहे सम्झनि पिया त मतिलबु मां थोरी नाउमीद आहे, मायूस आहियां ऐं उन इंसान खे वापसि उन ज़िंदगी जी तरफ़, उन उमेद जी तरफ़ ईंदे टाइम लॻंदो आहे, सडनली कोई बि कोन ईंदो आहे। ईअं वक़्तु गुज़रंदो रहियो 3-4 महीननि जी ट्रेनिंग सां, ऐं सुठो हिननि जो बिहेव हुयो, जेके अटेंडेंट हुयूं उहो सुठो हुयो, सेंटर जो सॼो सुठो माहौल हुयो। जॾहिं उहो मूं ॾिठो थी सभु मतिलबु मूंखे महसूसु ई थियणु नथा ॾियनि त मतिलबु तव्हां में हीअ कमी आहे या हीअ न आहे, उहो फील ई नथा ॾियनि ऐं पाण जहिड़ो ई सम्झनि था पिया। सही सही। पोइ इन मां ॾाढी मुतासिर थियसि ऐं सेंटर अचणु लॻसि। सेंटर अचणु लॻसि ऐं इन्हनि जी जेकी कामयाबी उहा इहा हुई त अल्हम्दुलिल्लाह हाणे आयल ट्रेनर आहियां ऐं ट्रेनिंग्स वग़ैरह कराईंदी आहियां। रिसेंटली तव्हां मुंहिंजे ख्याल सां लाहौर थी आया आहियो। जी जी, लाहौर पई हुयसि, लाहौर में ट्रेनिंग कराए आया आहियूं अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह जी, माशाल्लाह, ज़बरदस्त। इहो जेको सफ़र हुयो इहो हुयो इन जो चवंदा आहिनि न, चलने से व्हीलचेयर तक का सफ़र, इहो मुंहिंजो इहो ई हुयो सिस्टम जो फर्क़। जी जी सही। हिकिड़ो माना चवंदा आहिनि न, का ख़ूबसूरत स्टोरी तव्हांखे पढ़णी आहे त तव्हां पहिरीं हुनजो टाइटल पढ़ो। त मां सम्झां थी जेका ज़रीना जी ज़िंदगी आहे, चलने से व्हीलचेयर तक, इहो टाइटल ॾाढो ख़ूबसूरत आहे। ऐं असां जंहिं गर्मी जो दौर में हली रहिया आहियूं, जंहिं तकिड़े दौर में पाण अॻियां वधी रहिया आहियूं, जिते पाण हिकिड़ी शॉर्ट क्लिप जॾहिं ॾिसंदा आहियूं त असां टाइम पहिरीं नोट कंदा आहियूं, त टाइम जेकॾहिं घटि आहे त असां उहा क्लिप ॾिसंदा आहियूं, अदरवाइज़ असां स्क्रोल करे छॾींदा आहियूं। त उन दौर में मां सम्झां थी त ज़रीना जी जेका स्टोरी आहे, हर को टाइम कढी ज़रूरु ॿुधंदो त अच्छा हलण खां व्हील चेयर ताईं जो सफ़र आख़िर आहे कीअं। ऐं मां सम्झां थी त उहो चवंदा आहिनि न, जेको मायूसी खां हिकु मंज़िल ताईं जो जेको सफ़र हूंदो आहे, तव्हांजो उहो सफ़र बि आहे त मायूसी खे तव्हां कीअं ख़तमु कयो आहे, ज़िंदगी खे तव्हां कीअं वरी जीअणु शुरू कयो आहे। सो तमामु बहितर ज़रीना पाण फर्दर खोड़ सारियूं चाहींदसि त जेतिरो टाइम आहे त हिन प्रोग्राम में पाण ॻाल्हियूं करे सघूं। ऐं जेके असांजा व्यूवर्स ॿुधी रहिया आहिनि, जेके असांजा नाज़रीन ॿुधी रहिया आहिनि, तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थिजो। ऐं आउं चाहींदसि त जेको ॿार अव्हांजे घर में मौजूदु आहे, सम्झो पिया अव्हां त ही आम माण्हू जीअं ज़िंदगी नथो गुज़ारे सघे, ऐं तव्हां घर में हुन ॿारड़े खे विहारे वेठा आहियो, दुनिया जे डप खां त माण्हू छा चवंदा या असां कीअं मैनेज कंदासीं, त ही प्रोग्राम अव्हांजे लाइ आहे, ओपन इन्विटेशन आहे, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। व्यूअर्स अॻियां वधूं था ऐं डॉक्टर आसिफ़ नूर पालरी साहब मौजूदु आहिनि। सो डॉक्टर साहिब जिन खां असां पुछंदासीं त तव्हांजी जेका आहे हिकिड़ो ज़िंदगी जो सफ़र ऐं वरी IEL सां जेका जुड़त आहे उहा कीअं थी, छा स्टार्ट हुयो, तव्हां शेयर कजो। फर्स्ट ऑफ ऑल लाल भाई खे तमामु एप्रिशिएट कयां थो त एतिरी माना पहिरियां अवेयरनेस न हूंदी हैदराबाद में त जेके व्हीलचेयर्स आहिनि त उनजी हिकिड़ी वैल्यू आहे छा, त पर जॾहिं हैंड्स आयो हैदराबाद कासमाबाद में त हिकिड़ी अवेयरनेस थी आहे माण्हुनि में त अगरि को डिसेबल पर्सन आहे या व्हीलचेयर त आहे, असीं हर शइ करे सघूं था। तव्हां यकीन न कंदा त साल 1.5 साल पहिरियां हिकिड़ो जेको फ्लड आयो, फ्लड में सभ खां वधीक मेडिकल कैंप्स असां आयूं आहियूं हैदराबाद में। हाँ बिल्कुलु। उन में जेको आहे न स्कूल्स थी विया, कॉलेज, यूनिवर्सिटीज़, जिते माण्हू ॻोठा वेंदा आया बिल्कुलु सभिनि खे जेको आहे न प्रॉपर मेडिसिन ॾियणु ऐं प्रॉपर लैब्स, उनखां अलावा लैब्स खां अलावा ग्रासरी थी वई, उन खाइण पीअण शयूं थियो, मिल्क थियो, ऐं ॿारनि जेको बि ग्रासरी वग़ैरह सभु शयूं, सभु जेको आहे न लाल भाई करे उहो असां पहुचायोसीं। उहो त इहो न आहे त अगरि डिसेबल पर्सन आहे त उहो कुझु कोन करे सघे, उहो सभु शइ करे सघे थो। उन में यकीन कयो, हाणे बि असां जेको आहे न 1.5 साल पहिरियां असां हिकिड़ी कैंपेन कई हुई। उन कैंपेन जो मोटो इहो हो त जेके बि हैदराबाद बिल्डिंग्स वग़ैरह आहिनि उते के प्रॉपर रैंप हुअणु खपे। त लाल भाई ॻाल्हायो हो, उते जो कमिश्नर बिलाल मेमण, त उनखे नोटिस बि जारी कयो हो त हैदराबाद में जेके बि अथव बिल्डिंग्स थी वियूं, शॉपिंग मॉल थी विया, बेकरी थी वियूं, तव्हां उते रैम्प्स तव्हां एस्टेब्लिश करायो। त असांजी जेको महिनत खां पोइ, लाल भाई जी महिनत खां पोइ उते बाक़ाइदा हिकिड़ी अवेयरनेस आई हिकिड़ी, ऐं उते अची वियो रैम्प्स वग़ैरह उहे। त बहरहाल हींअर हैदराबाद मतिलबु त हैदराबाद में त सभ खां जेको बहितरीनु कमु लाल भाई करे रहियो आहे, नो डाउट उनमें। पहिरियां जेको आहे न, हिकु डिसेबल ॿारु हूंदो त जीअं असांजे ॻोठ में हूंदो आहे, अगरि को डिसेबल थिए थो उनजी लाइफ आहे छा, बसि ख़ाली ॿारु घिटी में वेठो हूंदो, बसि इहा लाइफ हुनजी आहे। पर लाल भाई जेको आहे उन घिटी मां घर मां कढी उनखे शिफ्ट कयो आहे हिकिड़े मतिलबु सेंटर में,
सिंध खां जेका मीडिया ते खणी आयो आहे इहा हिकिड़ी अवेयरनेस ई आहे न। हाणे जेको हिकिड़ो ॿारु हिकिड़ी जेका हिकिड़ी लेडी आहे उहा ख़ुदकशी करण लाइ तयारु आहे, उनखे ॿाहिरि कढी आयो आहे त मतिलबु पूरे जेको आहे न मतिलबु सिंध में पाकिस्तान में त हिकिड़े लेवल ते खणी आयो आहे, त इहा बिल्कुलु न हूंदी आहे त अगरि डिसेबल थी वियो आहे त कुझु कोन थो करे सघे, सभु कुझु करे सघे थो हुयो, बसि ख़ाली हिकिड़ी माइंड सोचंदो हुआ। बिल्कुलु असल में जेको आहे न आउं पाण हैदराबाद जेके बि डिसेबल डिपार्टमेंट थी आहे उनजो फोकस पर्सन आहियां जेको आहे न, त मुंहिंजो लाल भाई सां कॉन्टेक्ट थियो। ऐं जॾहिं फस्ट टाइम आयुसि त लाल भाई मूंखे तमामु इम्प्रेस कयो हर शइ में, मतिलबु त उनखां पोइ शायदि तक़रीबन काफ़ी 3-4 साल थिया आहिनि असां गॾु ई कमु कयूं पिया। ज़बरदस्त, ॾाढो सुठो। ऐं लाल मोहम्मद साहब ख़ुदि बि मौजूदु आहिनि। अच्छा सर, मां इहो पुछणु चाहींदसि तव्हां खां त मतिलबु ॾींहं जीअं गुज़रनि पिया, वक़्तु जीअं गुज़रे पियो, त उहा जेका पुख़्तगी आहे उहा महसूसु थिए पई। उहो ॾींहुं बि स्टिल मूंखे बि यादि आहे, तव्हां ॿुधाईंदा आहियो त आउं जॾहिं हैदराबाद में आयमि त कीअं हुयो हैदराबाद, ऐं उन खां पोइ जॾहिं मां माण्हुनि सां ॻाल्हाइणु शुरू कयो, मुखातिब करणु शुरू कयो त हाउ दे वॉज वेलकमिंग, ऐं उन खां पोइ जेको सफ़रु शुरू थियो आहे त उन सां हिकिड़ो लगाव थी वियो आहे, उन सां हिकिड़ी जुड़त थी वई आहे जेका मां सम्झां थी टुटण वारी कोन आहे। सो न्यू मेंबर्स हींअर केतिरा आहिनि, ॿार हींअर केतिरा आहिनि, कोर्सिस तव्हां खां मां पुछंदसि त कहिड़ा कहिड़ा हलनि पिया, ऐं छा विज़न आहे त केसीं ताईं उन्हनि ॿारनि खे पहुचाइणो आहे अव्हांखे? ॾिसो, ही की जी कामयाबी हूंदी आहे उहो कलेक्टिव एफर्ट सां थींदी आहे। बिल्कुलु। ऐं इन प्लेटफॉर्म जे माध्यम सां ऐं सभिनि खां पहिरियां जेकी थीम असां खणी आयासीं, डॉक्टर शेख तनवीर अहमद साहब जेके CN हैंड्स जा, उन सभिनि खां पहिरियां इनिशिएटिव वरितो की असांखे डिसेबिलिटी खे ग्लैमराइज़ करिणो आहे ऐं माण्हू खे आइडेंटिफाई करे इन सेंटर्स में खणी अचिणो आहे। उन में कलीदी किरदारु जेको पंहिंजो जावेद रईस, अगेन असीं चऊं पिया असां पुराणो साथी 20-25 साल खां असीं कमु कयूं पिया, असीं मारियूं बि खाधियूंसीं, जेलनि में बि वियासीं, बुख हड़तालियूं बि कयूंसीं, हर मौसम खे फेस करण खां पोइ अॼु हिते वेठा आहियूं। ऐं जेकी असां रेवोल्यूशन जी ॻाल्हि कई पिया, हिकिड़ो चेंज जी ॻाल्हि कयो, बची आसिफ़ भाई ॻाल्हि कई की असां आयासीं जॾहिं हिते आयासीं त माण्हू असांखे चयो पिया न वञो बाबा, उते कोई सेंस ई कोन आहे डिसेबिलिटी जो, उते जेके कंहिं बि माज़ूर खे ॾिसी 10 रुपया कढी 20 रुपया कढी चवंदा आहिनि दुआ कजो, इहो सेंस आहे। ऐं हक़ीक़त में ॾिसो, जीअं तव्हां ॻाल्हि कई, हैदराबाद जा माण्हू ब्रिलियंट बहितरीन क़िस्म जा इंसान, सुठे दिलि रखण वारा इंसान आहिनि। ज़रूरत इन मर्ज़ी आहे, अगेन चवां थो, सम्झाइण वारो हुजे। बिल्कुलु। असां अगरि 2 साल में प्राउडली चऊं पिया की माहौल चेंज करे वेठा आहियूं, ऐं हिकिड़ो नयो हिकिड़ी थीम हैदराबाद खे ॾेई वेठा आहियूं, इन में किरदारु आहे यूथ जो बि आहे, यूनिवर्सिटीज़ जो बि आहे, पंहिंजो मीडिया जो त सभिनि खां वॾो किरदारु आहे की असांजी ॻाल्हि कैमरे जी अखि में बंदि करे दुनिया खे ॾेखारनि पिया। त हाणे इन सेंटर खां उमेदियूं माण्हुनि जी केतिरियूं आहिनि। ॾिसो, हीअ असांजो सेंटर नंढो सेंटर आहे, 2.5 लाख माज़ूर हिते अगरि हैदराबाद में आहिनि त असां 400-500 2,000 माण्हुनि खे अगरि असां ट्रेंड कयोसीं त को वॾो कमाल कोन कयो असां। असांजो ख्वाबु छा आहे, पाकिस्तान इंडिपेंडेंट लिविंग नेटवर्क जो ख्वाबु छा आहे, असां चाहियूं था हर टाउन में अहिड़ा सेंटर थियनि, जी बिल्कुलु, ताकी उन टाउन में रहण वारी ज़रीना, उन टाउन में रहण वारा बिलाल, उन्हनि खे असां ईदी सेंटर में न कढियूं। माण्हू पेरेंट्स तंग अची उन्हनि खे ईदी सेंटर जमा कराइनि। हीअ सुठा अज़हान आहिनि, हीअ सिंध जी तरक़ी में किरदारु अदा कंदा। हीअ तव्हां असांजी नस्लनि खे न दुनिया में खणी वञी सिंध जो नालो कंदा, पाकिस्तान जो नालो पैदा कंदा। त असांखे इन्हनि जे अहिड़े ज़हननि खे प्रिज़र्व करिणो आहे ऐं ताकी असां हिन खे माहौल ई ॾेई सघूं। मूंखे यादि आहे ज़रीना जॾहिं आई, अगरि सुठो ट्रेनर न हुजे हा, हीअ ज़रीना ज़ाया थी वञे हा, पर असां उन टाइम ई आइसोलेशन में हुई, डिप्रेशन में हुई, इन जो रवैयो असां बर्दाश्त कयोसीं न। हाणे ॾिसो, 8 महीने जी ट्रेनिंग खां पोइ अॼु उहो ई ज़रीना आहे, सॼे पाकिस्तान में वञी ट्रेनिंग कराइण वञे पई। ऐं सिंध जो को शहर बचियो कोन जिते ही वई हुजे ट्रेनिंग न कराई हुजे। हाणे अलहमदुलिल्लाह पोइ ही ज़रीना आम कोन ख़ासि थी वई आहे। 3.5 करोड़ पर्सन विद डिसेबिलिटी जी नुमाइंदा थी उन विमेन विद डिसेबिलिटी लाइ कमु करे पई। हाणे अलहमदुलिल्लाह जीअं तव्हां ॻाल्हि कई, 8 ॾींहं थी विया जॉइनिंग एज़ आइडियल ट्रेनर ऐं 50+ सैलरी खणे पई, त ही असांजा रोल मॉडल्स आहिनि। हा, बाक़ी सेंटर जी ॻाल्हि ॾिसो, असांजो प्लान छा आहे, असां चाहियूं था हैदराबाद में कम अज़ कम 8 खां 10 सेंटर हुजनि, 2.5 लाख माण्हू शऊर अचे। अच्छा, ऐं थोरो हैदराबाद जे, सिंध जे,
पाकिस्तान जे सोशल वर्करनि सां ॻाल्हि कंदुसि। प्लीज सर, प्लीज, व्हाई नॉट। अच्छा सर, अगर आप मेरी बात सुन रहे हैं, सिर्फ आपसे रिक्वेस्ट ये है कि अगर पर्सन विद डिसेबिलिटीज को हमें मेन स्ट्रीम में लेके आना है तो हमें दिल बड़े रखने होंगे। बिल्कुल, दिल बड़े रखने होंगे। गांव देहातों में लोग कहते थे हैदराबाद के लोगों को आप आगे नहीं बढ़ा सकते। हमने 2 साल में प्रूव किया है, एक मॉडल दिया है। हम सब लोगों को मिलाकर, यूथ को, विमेंस को, सोशल वर्कर को, गवर्नमेंट को मिलाकर हमने एक मॉडल दिया है। आप कल बड़ा करें, जरीना जैसी बच्ची को मिनिस्ट्री में लेके आए। हमें अपनी जिंदगी, हम इतने लोगों को कमजोर ना करें कि हमारी जिंदगी वो फैसले करें। लेट देम वो अपनी जिंदगी फैसले करें, क्या अच्छा है क्या बुरा है। आप रास्ता इंक्लूसिव सोसाइटी की तरफ आए, इनको रास्ता दें और एक चीज से आप राशन बांटें, आप व्हीलचेयर्स बांटें, बिल्कुल, बट आप उनको एम्पावर की तरफ लेके जाएं, इनको रोजगार की तरफ लेके जाएं। व्हीलचेयर वो होनी चाहिए जो कस्टमाइज व्हीलचेयर हो, फिट टू बॉडी व्हीलचेयर हो, ताकि इनकी डिसेबिलिटी इंक्रीज ना हो, इनकी डिसेबिलिटी, वो डिसेबिलिटी से लाइफ को एंजॉय कर सके। अब मैं जरीना से अगर पूछता हूँ, जरीना ये व्हीलचेयर ले लेता हूँ, जरीना की व्हीलचेयर लेने के साथ ही जरीना का तकलीफ का सिलसिला शुरू हो जाएगा। बिल्कुल, बिल्कुल। तो हमने क्या किया, हमने सबसे पहले काम क्या किया, 2 चीजों पे हमने काम किया। इंडिपेंडेंट लिविंग सेंटर, हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर, 2 चीजों पे काम किया। हमारा कहने का मकसद, हमारा विजन ये है कि किसी भी इंसान को आपने तरक्की देनी है तो 2 चीजें दे दो। बस ॾेई छॾियो, हिकिड़ी शइ उनजी मोबिलिटी इंश्योर करे छॾियो जी, ॿी शइ इनखे शऊर या तालीम ॾेई छॾियो। हाणे हिकिड़ी कड़वो सच तव्हां सां ॻाल्हायां थो। लाल मोहम्मद में जो एक पढ़ा लिखा इंसान है जी, व्हीलचेयर पर है, उसमें और चौराहे पे बैठे हुए उस भिखारी में जो पिने पियो, उनमें फर्क छा है, या जरीना में उनमें फर्क छा है? सिर्फ शऊर जो, तालीम जो। तो के तव्हां असांखे ॿुधो पिया, वरना असांजो हाल बि उहो ई थियो आहे। त शऊर ऐं मोबिलिटी असां 2 शयूं ॾियणियूं आहिनि। ॾिसो 21वीं सदी आहे। अगरि हींअर बि असां रैम्प जी ॻाल्हियूं कयूं पिया, अगरि हींअर बि असां व्हीलचेयर जी ॻाल्हियूं कयूं पिया, त आई थिंक सॼी सोसाइटी लाइ क्वेश्चन मार्क आहे। हाँ बिल्कुल, बिल्कुल आहे। सही आहे। कस्टमाइज व्हीलचेयर जो सेंस ॾिसो सोशल वर्करनि खे थियणु खपे। असां मिली करे सोशल वर्करनि सां गॾु हैदराबाद में सुठो कमु कयो आहे। आसिफ पटोली साहब वेठा आहिनि, ॿिया काफ़ी माण्हू कमु करनि पिया। सिर्फ़ु डायरेक्शन सही करण जी ज़रूरत आहे ऐं काफ़ी बहितरीनु कमु करनि पिया। त हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर जो मक़सदु सिर्फ़ु इहा आहे कि पर्सन विद डिसेबिलिटी खे आइडेंटिफाई करणु, खणी अचनि। हाणे असां हिकिड़ी नई शइ ते कमु कयूं पिया, ऑनलाइन ट्रेडिंग, ऑनलाइन ट्रेनिंग, IT ते। बिल्कुल, केतिरो आसान आहे। हू सोची छॾियो कि इनखे तुरपाई सेखारणी आहे जनाब, इन्हनि खे बस आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो ईंदड़ वक़्तु आहे त ॾाढो बहितर लॻे पियो त असां ॿुधूं पिया त IEL जो जेको विज़न आहे, अॻियां जेका दुनिया वधे पई, उन सां असांखे कीअं कॉम्पिटेट करिणो आहे। फैज़ सर प्लीज़। यस सर। त हाणे चवण जो मक़सदु छा आहे, ॾिसो असां जाम थी वियो हाणे यूरोप जी मिसालूं ॾियूं, जी, जाम थी वियो हाणे अमेरिका जी, जापान जी मिसालूं ॾियूं। हाणे असीं प्राउडली चऊं था, अचो हैदराबाद जी मिसाल ॾियो, अचो न। 2.5 लख माण्हू असां तयारु कया आहिनि। उहो फैमिली ईंदियूं जेको माण्हू रहंदियूं सेंटर में अची रहंदियूं। अॼु पुछो, अॼु मूंखे अॼु यादि आहे 2 साल पहिरियों जॾहिं असां अक्सा आई, हिकिड़ी जवान छोकिरी, 22 साल जी छोकिरी, उन वालदा अची रुनी पे गॾु वेठी हुन सां गॾु, जवान छोकिरी, जॉबलेस हुई। त कहली सर मैं आज आई हूँ, मुझे खौफ ये आता है कि मैं मर गई, मेरी बच्ची को लोग नोच खाएंगे। असां उन ते कमु कयोसीं, 6 महीना कमु करण खां पोइ काउंसलिंग कयोसीं, उनखे गवर्नमेंट जॉब अप्लाई कयोसीं, गवर्नमेंट जॉब ॾियारीसीं। उनजी वालदा एक्चुअली ॿार हुअसि, को मीटिंग है असांजी, उनको कहा कि लाल कहाँ पर, बेटा कहाँ पर हो? मैंने कहा मैडम मैं अभी मीटिंग में हूँ, मैं आपका वेट कर रही हूँ। तब मिठाई दबो खड़ी आई, कि बेटा ये मेरा ख्वाब था कि मैं उम्रा करूँ, अब मैं उम्रा करने जा रही हूँ, अब मुझे मौत का खौफ नहीं है क्योंकि मेरी बच्ची को जॉब मिल गई है, वो खुद कफील हो गई है, अब मुझे खौफ नहीं है। त अहिड़ा जुमला असांखे पेरेंट्स खां ॿुधणा आहिनि। सही सही, रैपिडली असांखे छा करिणो आहे? ॾिसो कंहिंखे एम्पावर करणु मुश्किल कोन आहे, सिर्फ़ु कल्ब खे वॾो करिणो पवंदो आहे। तव्हांखे लीडरशिप न अंदरां कढणी पवंदी आहे। इनखे लफ़्ज़ न उथारंदा आहिनि। लफ़्ज़ कहिड़ा हूंदा आहिनि? जीअं मुरझायल गुल ते शबनम जा जॾहिं कतरा किरंदा आहिनि न, त उहो गुल तरोताज़ा थी वेंदो आहे। सुठा अल्फाज़ इंसान खे जिला बख़्शंदा आहिनि, सुठा अल्फाज़ माण्हू खे उथारंदा आहिनि। बेशक, इन जी मिसालूं हाणे अगेन चाहियां थो, असांखे ॿाहिरि जी मिसालूं
हाँ बंदि कंदासूं इंशाल्लाह हैदराबाद कराची में इंडिपेंडेंट लिविंग सेंटर जो हिकिड़ो रेवोल्यूशन अची वियो आहे। हाणे छा करिणो आहे, हाणे असांखे टारगेट खे छा करिणो आहे, अॻिते वधिणो आहे। जी नई सोच आहे छा, जीअं लोकल गवर्नमेंट एक्ट में तरमीम असां कराईसीं, हाँ पर्सन विद डिसेबिलिटी लोकल हुकूमत में हिस्सा थी विया आहिनि। एग्जैक्टली मां इहो ई फर्दर मां इन ते ई डिस्कस करणु चाहियो पे त असांजे जेके क़वानीन आहिनि उहे कीअं आहिनि ऐं पर्सन विथ डिसेबिलिटी किथे आहे, उहो कानून छा थो चवे, छा ते कमु करिणो आहे, कीअं कमु करिणो आहे, कीअं एक्टिव थी अॻियां वधिणो आहे। पर वक़्तु साई जो थी वियो आहे, असां पहिरीं ब्रेक्स जी तरफ़ वधंदासीं व्यूअर्स, वरी जल्दी सां कंटिन्यू कयूं था अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। व्यूअर्स असां वटि लाल मोहम्मद बलोच साहब मौजूदु आहिनि ऐं पाण ILC हैदराबाद में जेको हिननि जो सेंटर क़ाइमु आहे उनखे पाण संभाले रहिया आहिनि ऐं ज़रीना बलोच साहिबा सां मौजूदु आहिनि, IL जूं पाण ट्रेनर आहिनि ऐं डॉक्टर आसिफ नूर पालाड़ी साहब असां वटि मौजूदु आहिनि जेके पिण ॾाढी बहितरीन ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि हैदराबाद में। अच्छा सर पालाड़ी साहब असां वटि मौजूदु आहिनि। सर जी पाटरी साहब, ओके जी पाटरी साहब, ओके सर तव्हांजो स्टार्ट कीअं हो, कमु करणु कीअं थियो, कीअं सोचियो त इन फील्ड जी तरफ़ वधिणो आहे, छाकाणि त फील्ड्स त खोड़ सारियूं आहिनि न। जी बिल्कुलु एक्चुअली जेको आहे न मुंहिंजो वास्तो मेडिकल सां अथव, पर जेको आहे न काफ़ी शयुनि में लाल भाई मूंसां कॉन्टेक्ट कंदो हो, त बहरहाल हीउ जेको असांजो कॉन्टेक्ट थियो फ्लैट में, त लाल भाई चयो त मूंखे हिकिड़ो मेडिकल कैंप्स अरेंज करणियूं आहिनि, उनमें तव्हां असांखे हेल्प कयो। त उनमें जेको आहे न मूं भरपूर तमामु घणी जेको आहे हेल्प कई लाल भाई जी, ऐं यकीन मना कयो पूरे हैदराबाद में उनजो विटनेस आऊं आहियां, जेके मेडिकल हैंड्स आहियूं न उहे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट न आहियूं, उहे तव्हां ॾिसी हैरान थी वेंदा। मतिलबु जेका प्रॉपर जेका मेडिसिन थी हर ईच एंड एवरीथिंग उहा जेको आहे लाल भाई ख़ुदि के हैंड्स वारा। मतिलबु जेको पहिरियां दौर हूंदो हुओ त हिकिड़ो जेको डिसेबल पर्सन आहे उनखे तव्हां ख़ैरात ॾियो, पर हाणे ट्रेंड चेंज थी वियो आहे। हाणे हिकिड़ो डिसेबल पर्सन जेको आहे हिकिड़ो हेल्प थो करे माण्हुनि जी, उहा मुंहिंजो विटनेस आऊं आहियां। मतिलबु पूरे हैदराबाद में ऐं डिस्ट्रिक्ट जेके बि ॿिया सिटीज़ थियूं आउटर सिटी थियूं, नवाबशाह, जामशोरो, मतिलबु कैफ़ियूं हर जाइ ते, मतिलबु त मूंखे लॻो शायदि 80 असां प्लस कैम्प हणी चुका हुआसीं इन 10-15 ॾींहंनि में। अच्छा तव्हांखे ईअं लॻे थो त इंसान जेको आहे कंहिं ख़ासि कम जे लाइ तख़लीक़ थियल हूंदो आहे? बिल्कुलु, ऐं शायदि तव्हां इन ई कम जे लाइ तख़लीक़ थियल आहियो। बिल्कुलु शुअर, ॾिसो लाज़मी ॻाल्हि आहे त अगरि हिकिड़ो जेको अलाह सां रखी हिकिड़ी नेचुरल शइ आहे, का डिसेबिलिटी आहे त उनमें जेको आहे न ॿियो जो सेंस वधीक सुठो बहितर हूंदो आहे, उहो इहा नेचुरल हिकिड़ी शइ अथव इहा। त मूंखे लॻे थो अगरि जेको पावर डिसेबल पर्सन में आहे उहो असां में बि कोन्हे, माना आउं चवंदो ख़ासि इहे अथव, असां ख़ासि न आहियूं। जी बिल्कुलु, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे ऐं ज़रीना साहिबा मौजूदु आहिनि। सो ज़रीना, जॾहिं तव्हांजी ज़रूरत IL सां थी आहे उन खां पोइ जेका चेंजिंग ज़िंदगी में आई आहे उनखे कीअं तव्हां ॾिठो आहे? अल्हम्दुलिल्लाह मां पाण खे बहितर थी फील कयां। पहिरीं इहो हुयो त जेको मुंहिंजो कॉन्फिडेंस हुयो न उहो बिल्कुलु डाउन थी वियो हुयो ऐं घटि ॻाल्हाईंदी हुयमि, ख़ामोश ज़्यादा रहंदी हुयमि, ज़्यादा कंहिंसां मुखातिब बि कोन थींदी हुयमि, कोई ॻाल्हाईंदो बसि ओतिरो ई जवाबु ॾींदी। मां सम्झां थी कॉन्फिडेंस अञा तव्हांजो अञा वधीक सुठो थियो हूंदो, छाकाणि त एज़ अ ट्रेनर मां सम्झां थी त तव्हां जॾहिं लीड कयो था, जॾहिं तव्हां ट्रेन कयो था, जॾहिं तव्हांजे साम्हूं ट्रेनीज़ मौजूदु आहिनि ऐं तव्हांखे हिकिड़ो पावर आहे त तव्हां हुननि जी ज़िंदगी में कुझु बहितरी आणण में किरदारु अदा करे रहिया आहियो, त इहा हिकिड़ी ख़ुशी पंहिंजी हूंदी आहे। ईअं आहे? बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह, उहा ई ॻाल्हि कयां पई त पहिरियां जेको कॉन्फिडेंस हो न उहो डाउन थी वियो हो, लेकिन जॾहिं आउं हीउ सेंटर जॉइन कयो उन खां बाद में ट्रेनिंग्स ते वञणु लॻमि ऐं सर मूंखे चयो हुयो, लाल चयो हुयो त हिकिड़ी ईंदो तव्हां ॻाल्हाईंदो त सॼी दुनिया ॿुधंदी। पहिरियां मां ॻाल्हाईंदी हुयमि, मुंहिंजी फैमिली ॿुधंदी, मुंहिंजा क्लास फेलो इहो ॿुधंदा, लेकिन हाणे जॾहिं आउं ॻाल्हाईंदी आहियां त जेतिरी बि यूथ हूंदी आहे उहा सॼी ॿुधंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह उनमें शुक्र कंदी आहियां ख़ुदा जो तलाक पाक तो इन क़ाबिल बनायो असांखे, ऐं मुंहिंजो कॉन्फिडेंस पहिरियों खां अल्हम्दुलिल्लाह काफ़ी बहितर थियो आहे, छो जो हाणे मूं में विल पावर अची वियो आहे, मां पंहिंजा डिसीजन वठी सघां थी, सुठो उन्हनि जेके बि ॿार अचनि था कनि था उन्हनि खे ट्रेन करे सघां थी, ऐं मूं जहिड़ी जेके बि ज़रीना आहिनि उन्हनि खे आउं इहो ई चाहींदमि, हिन चैनल जे थ्रू इहो ई चाहींदमि वालदेन खे ऐं उन सोसाइटी खे त तव्हां उन्हनि खे मतिलबु एहसासी कमतरी में मुब्तला न कयो, तव्हां उन्हनि खे सपोर्ट कयो। अगरि मां मास्टर्स जी स्टूडेंट हुयसि त मां डिप्रेशन में वञी सघां थी, जेके मैट्रिक में हूंदा, जेके कॾहिं घर खां निकिता ई न हूंदा, त उन्हनि जी कहिड़ी हालत हूंदी, उहे ईअं ई कंदा आहिनि, पोइ तॾहिं उहे सुसाइड्स थियनि था, लेकिन उहे जेके सुसाइड बि थियनि था त उहे ॻाल्हि ज़ाहिर नथा कनि, सही आहे, छो जो वालदेन तंग हूंदा आहिनि, माशरो उन्हनि मां तंग हूंदो आहे,
ऐं अहिड़ा सेंटर बि क़ाइमु थियणु खपनि हर जॻह ते, जीअं उहे स्किल्स सिखनि कनि, कंहिं ते डिपेंड न थी सघनि। बंद ज़िंदगी मां उहो निकिरी जी, सघनि। जी। अच्छा सर, तव्हांजो मुंहिंजे ख़्याल सां कमु बि हली रहियो आहे ओवरऑल सिंध में मुख़्तलिफ़ सेंटर्स क़ाइमु करण जो, ऐं मुंहिंजे ख़्याल सां हींअर तव्हांजो घोटकी में आहे इरादो त असां सेंटर क़ाइमु करे सघूं। मां डिसेबिलिटी एक्ट ते ॻाल्हाइणु चाहींदसि ऐं चाहींदसि त असां जेकॾहिं इम्प्लीमेंटेशन जी ॻाल्हि कयूं था त इहो वधीक बहितरु रहंदो त असां इन ते ॻाल्हायूं त इम्प्लीमेंट भला इहे शयूं कीअं थियनि। सो तव्हां कीअं डिस्क्राइब कंदव? ॾिसो 2018 में लकीली पंहिंजी जेकी सिंध हुकूमत हुई ऐं तमामु पार्टियुनि जी माशाल्लाह से मुश्तरका काविशुनि ऐं असांजी एफर्ट्स 25 साल खां, ऐं पंहिंजी असांजी जेकी टीम आहे कराची जी, हैदराबाद जी इन जी टीम आहे, उन जे थ्रू अलहमदिल्ला असां हिकिड़ो एक्ट पास कराइण में कामयाबु थी पंहिंजे सिंध असेंबली मां, ऐं अलहमदिल्ला हाणे असां कानून जो हिसो ठही विया आहियूं। त हाणे जेको असीं यूथ ते जेको कमु कयूं पिया, ज़रीना आहे, जीअं असांजा मुमताज़ आहे, ॿिया हमरा आहिनि, मक़सदु असांजो हीअं हूंदो आहे कि हाणे एक्ट त थी वियो आहे, अची वियो आहे, एक्ट सिर्फ़ु फाइलनि जी सूरत फाइल में रखियलु न हुजे, उहो इम्प्लीमेंट विज़िबल हुजे, उहो नज़र अचे। मिसाल जे तौर ते एक्ट में हीअ आहे कि एक्सेस विद ट्रांसपोर्टेशन लाज़मी आहे। ओके, हिकिड़ो पर्सन विद डिसेबिलिटी अगरि पंहिंजो CNRC ठाहे थो, 18 साल जी उमिरि में रसे थो, त गवर्नमेंट पाबंद आहे कि हिनखे जॉब ॾे, नथी ॾे त तव्हां कोर्ट वञी सघो था। सही, यू हैव राइट, तव्हां हुन पंहिंजे हक़ खे इस्तेमालु करियो। हा, हाणे मुज़ाहिरे करण जी ज़रूरत कोन्हे, तव्हां एक्ट खे पहिरियां पढ़ियो। ऐं पेरेंट्स खे बि चवंदुसि हू एक्ट खे पढ़नि, पर्सन विद डिसेबिलिटी बि एक्ट खे पढ़नि, सोशल एक्टिविस्ट बि एक्ट खे पढ़नि, वॾी फ्लेक्सिबिलिटी आहे, वॾो सभु कुझु आहे। इवन उन में हीअ जॻह आहे स्पेशल कोर्ट्स अलॻि ठहंदा, त अंदाज़ो कयो जॾहिं एक्ट ठहियो आहे त रेशो केतिरो वॾो आहे। हाणे उन ते इम्प्लीमेंटेशन जी ज़रूरत आहे। उन में ही बि थियल आहे कि गवर्नमेंट ऑफ सिंध पाबंद आहे कि अहिड़े सेंटर्स खे ऑन करे, ऐं DPOs खे, डिसेबल पीपल ऑर्गेनाइजेशंस खे ऑन करे, छोकी हीअ जो इंडिपेंडेंट लिविंग आहे न, हीअ NGO कोन आहे, ही जॉब असीं कोन था कयूं। ॾिसो, आउं बाय चॉइस ते आयो आहियां, मूं 12 साल दुबई में लश सैलरी ते कमु कयो, एज़ अ मैनेजर कमु कयो आहे। मूंखे ख़बर उते मुंहिंजी लश सैलरी, हिते आऊं त मुंहिंजी शौक़ु आहे, हीअ असां हिकिड़ो नज़रियाती लीडर आहियूं। मुंहिंजो 12 साल हुते कमु कंदो, हर टाइम मुंहिंजो ध्यानु डिसेबिलिटी ते हूंदो कि वञी पाकिस्तान में कमु करणो, वञी पाकिस्तान में कमु करणो आहे। अच्छा, स्टिल लिटरली आउं जॾहिं बि सर सां ॻाल्हाईंदी आहियां ऐं मां कॾहिं कॾहिं ईअं ज़िक्र कंदी आहियां त सर पाकिस्तान में असां वटि जेकॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं था त असां पंहिंजी जेका ज़िंदगी आहे, पंहिंजो फ्यूचर आहे, किथे ॿिए हंधि बहितरु ॾिसूं था, डिस्कशन पंहिंजो थींदो आहे। मूंखे सर चवंदा आहिनि न ताहिरा कमु हिते करिणो आहे, कमु पंहिंजी सिंध में करिणो आहे, पंहिंजे पाकिस्तान में करिणो आहे, पंहिंजनि माण्हुनि खे कढणो आहे, उन आइसोलेशन मां कढी अचिणो आहे, माण्हुनि खे ख़ूबसूरत ज़िंदगी ॾियणी आहे। ज़िंदगी जो मक़सदु तव्हां इहो बणाए छॾींदव त तव्हांजी ज़िंदगी शायदि वधीक ख़ूबसूरत थी वेंदी। सो तॾहिं ई मां चवां पई त तव्हांजे कम में मां ट्रू ऑनरशिप ॾिसंदी आहियां। सो सर फर्दर मूंखे तव्हां प्लीज़ तव्हां कंटिन्यू कयो। ऐं चाहींदसि त तव्हांजी ॻाल्हि असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचे जेके हिन वक़्तु ॿुधी रहिया आहिनि तव्हांखे। त जी ज़रीना ॻाल्हि की चलने से वीचर तक का सफ़र, त हिकु लश सैलरी खां इन सैलरी ते अचणु, असां सैलरी ते फोकस कंदा, असां जॉब ते कोन पिया कयूं, असां 24/7 पंहिंजे नज़रिए ते कमु कयूं। नज़रियो छा आहे असांजो, असां इंक्लूसिव सोसाइटी जी बुनियादु रखणी आहे, जंहिंमें छा थियो, जीअं पाण हीअ ॻाल्हि कई, असां फोकस छा कयूं, असां लोकल गवर्नमेंट एक्ट में तरमीम कराए असेंबली में, लोकल असेंबली में नशिस्तूं रखाइसीं। हाणे असांजो फोकस छा आहे, क़ौमी असेंबली में, सूबाई असेंबली में ऐं सेनेट में 4 असांजा नुमाइंदा वञनि ताकी ॻाल्हाए सघनि। विजन वॾो ॾियो उन्हनि खे, विजन असां वॾो ॾींदासूं त असांजा हालात ज़िंदगी सही थी था। ॾिसो, ही फंडामेंटल राइट आहे मुंहिंजो, वीलचेयर, कस्टमाइज़ वीलचेयर। इन कस्टमाइज़ वीलचेयर तां वेठो आहियां, इंडिपेंडेंट लिविंग छा कयो, इन खे वीलचेयर खे हिकिड़ी वैल्यू ॾियारीसीं। हुनजी ज़रीना खे पहिरीं फस्ट टाइम चयो सर कोन वेंदुसि, हली सघां थी, पोइ असां हिनजी काउंसलिंग कयो, असांखे ख़बर कीअं करिणो आहे। महीने खां पोइ मूंखे चवण लॻी हाणे छा थी आहे सर, मेरे लिए कोई अच्छी व्हीलचेयर मंगवाएं, इससे भी अच्छी व्हीलचेयर मंगवाएं। हाणे ₹1 जी तक व्हीलचेयर आहे। अच्छा, ॿी आउं चवां हैदराबाद वासियुनि लाइ, जेको ई चए थो असां ॻोठ में वेठा आहियूं, असांखे सपोर्ट न चयो, असां रिसोर्सिस कोन्हनि, ऐं उन्हनि खे पूरे पाकिस्तान खे हैदराबाद जी मिसाल ॾियां थो। ॾिसो, असांजी हैंड्स जी सिर्फ़ु बिल्डिंग आहे, कुझु शयूं हैंड्स जूं आहिनि, बाक़ी असां व्हीलचेयरूं, ॿियो तमामु शयूं
असां हैदराबाद जे वासियुनि जे थ्रू करूं पिया, सही 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 इहो फ़ख़्री अंदाज़ चवंदो, ऐं इन में क्रेडिट हैदराबाद जे माण्हुनि जो आहे। ऐं ही कस्टमाइज़ बि चरूं असां उतां करियूं। ॾिसो शऊर असां न ॾियूं आहे, ॻाल्हायूं न आहे त उहो न करनि। सही असां अगेन ई चयूं था लीडर सुठो हुजे, तव्हां सम्झायो उन्हनि खे, तव्हां अंदाज़ो घुरायो सॼी दुनिया घुमियो आहे, जेतिरो पोटेंशियल हैदराबाद में आहे कोन आहे किथे, सिर्फ़ु लीडरशिप जो फुक़दान आहे। बिल्कुलु ॾिसो हाणे ॾिसो बिलाल जे माण्हुनि जी ज़िंदगियूं सही ज़रीना वेरी फर्स्ट टाइम बाय एयर लाहौर वञे पई। बिल्कुलु असां जेकी ॻाल्हि कयो पिया न की भई असांखे हाणे स्पोर्ट्स ते कमु करिणो आहे, असांजी हींअर रिसेंटली टीम बिल्कुलु वीचर क्रिकेट जी टीम असांजी हींअर एशिया कप खटे आई आहे, डिफेंडिंग चैंपियन ई दोबारा खटी आहे। त हीअ एज़ाज़ हैदराबाद जी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे की हैदराबाद में माण्हू वेंदा कोन हुआ थ्रू इंडिपेंडेंट लिविंग सेंटर। हैदराबाद जी आवाम जे ज़रिए असां फ्रांस बि वियासीं, असां नेपाल बि वियासीं, असां हींअर वीचर वर्ल्ड कप रांदि रहण वञूं पिया, ऐं अलहमदुलिल्लाह फेवरेट टीम आहे असांजी, जी वर्ल्ड कप बि खटंदासीं इंशाअल्लाह। अच्छा हूअं चयो वेंदो आहे सर त दुनिया जूं उहे क़ौमूं तरक़ी कनि थियूं जिथे बहितर तालीम आहे, जिथे सिहत जा इदारा बहितर आहिनि, जिथे इंफ्रास्ट्रक्चर बहितर आहे, ऐं जिथे असां जेका रेस में असां लॻी विया आहियूं न हर कंहिंजी पंहिंजी गाॾी, जिथे ट्रांसपोर्ट जो को मसइलो कोन आहे, उहे क़ौमूं ॾाढो सुठे तरीक़े सां कामयाबु थियूं आहिनि। बदकिस्मती सां असां वटि इहे सभु हिन क़ौम में मसइला आहिनि जिन खे पाण फेस करियूं पिया। उन में जेकॾहिं हिन तरह जा हीरोज़ निकिरनि था त पोइ मुंहिंजे ख़्याल सां हिननि खे सल्यूट करणु खपे त माण्हुनि जी ज़िंदगी खे ई सही दग ते आणनि पिया ऐं ज़िंदगी खे ख़ूबसूरत बणाइनि पिया, सही रस्ते ते आणनि पिया, माण्हुनि खे हिकिड़ो बहितर फ्यूचर ॾियनि पिया। अच्छा तव्हांजी पूरी टीम IL जी हैंड्स जेको कमु आहे न सिर्फ़ु पूरो पाकिस्तान ही विज़िट कंदा रहंदा आहिनि, गेम्स में हिननि खे ॾिसो ज़िंदगी जे हर उन मैदान ते जिते आम माण्हू जे लाइ ॾुखियो हूंदो आहे पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारणु जीअणु, पर तव्हां हिननि खे ॾिसंदव त हर ज़िंदगी जे उन हिसे में ई पंहिंजी ज़िंदगी खे ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां जी रहिया आहिनि, गुज़ारे रहिया आहिनि। ऐं उनखां अलावा वरी जेकॾहिं दुनिया जे मुल्कनि जी ॻाल्हि कजे त मुख़्तलिफ़ मुल्कनि में हिननि जा दौरा थींदा रहंदा आहिनि। अच्छा ज़रीना मौजूदु आहे, ऐं ज़रीना खां पुछंदमि त तव्हां केतिरो ॾिठो आहे कि मोबिलाइज़ करणु असांजे माण्हुनि खे थोरो ॾुखियो आहे या मोटिवेट करण जी सिर्फ़ु ज़रूरत आहे ऐं उनखां पोइ ईज़ीली शयूं जेको आहे सो उन स्मूथ वे में कन्वर्ट थियणु शुरू थियनि थियूं? जी असल में ॻाल्हि आहे न जेके मोबिलाइज़ तॾहिं थींदा जॾहिं अवेयरनेस थींदी, अवेयरनेस हुजे त जेके शहरनि में माण्हू आहिनि उहे त थी था वञनि, जेके कम्यूनिटी में ॻोठनि में देहाती इलाइक़नि में उहे नथा थी सघनि, उहे पंहिंजा अहिड़ा ॿार कढनि ई नथा, चाहे उहे मेल हुजनि फीमेल हुजनि, उहे सम्झनि था त असां वटि हिननि जी सही निशानुमा थिए थी, शायदि ॿिए हंधि नथी थी सघे, या हीअ अहिड़ा ॿार जिन्हनि खे असां ॿाहिरि कढंदासीं ज़्यादा धक लॻी वियो, ज़्यादा चोट लॻी वेंदी त हिननि खे अञा वधीक इफेक्ट थींदो। सही सही बिल्कुलु ठीकु तव्हां चई रहियूं आहियो। ऐं उहा ई ॻाल्हि त जेको असांजो हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे न, उहो जेकॾहिं वेल फर्निश्ड प्रोसेस असां वटि हुजे त पोइ मुंहिंजे ख़्याल सां एतिरी ॾुखियाई कोन थींदी आहे। चैनल्स जो मीडिया जो नो डाउट हिकिड़ो पंहिंजो किरदारु थिए थो, पर मेन हीरोज़ असां वटि इहे ई आहिनि जेके बहितर तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि। ऐं असां वटि डॉक्टर आसिफ नूर पाटोरी साहब मौजूदु आहिनि जेके पिणु बहितर ख़िदमत पंहिंजो सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। अच्छा सर, फिजियोथेरेपी केतिरा ॿार हुते मौजूदु आहिनि, केतिरनि ॿारनि सां डील करियो था, कीअं सिस्टम हूंदो आहे, कीअं सेटअप हूंदो आहे, थोरो शेयर कजो। तक़रीबन हिन वक़्तु जेको आहिनि हैंड्स में आउं हुते कंदो आहियां कॾहिं कॾहिं कंसल्टेशन पंहिंजी, त तक़रीबन जेको आहे 20 खां 30 ॿारनि खे नीड आहे फिजियो जी, त उते जेको आहे न अपॉइंट थियल ऑलरेडी जेको आहे न लाल साहब जा, उते ख़ाली आउं चेक करणु ईंदो आहियां। बहरहाल हाणे रिक्वायरमेंट शइ जी हैदराबाद में पूरे अगरि माना कंहिं डिसेबल को ॿारु आहे कंहिं घर में उनखे ॿाहिरि कढियो वञे। अॼु आउं मीडिया ते आयो आहियां त इहा हिकिड़ी मुंहिंजी तव्हां सर अर्ज़ु बि आहे, रिक्वेस्ट बि आहे, किथे बि आहे, कंहिं घर में आहे, कंहिं पाड़े में, कंहिं ॻोठ में आहे, उनखे तव्हां ॿाहिरि कढो, तव्हां घर में ॿाहिरोसि न उनखे। बाक़ी बिल्कुलु जेको आहे न उनजी काफ़ी माण्हू मैनेज करे सघे थो। अगरि को ॿारु डिसेबल आहे त जेका ट्रीटमेंट फिज़िकल थेरेपी आहे उनखे माण्हू बहितर ट्रीटमेंट करे सघे थो उनखे। लाज़मी न आहे त अगरि को मतिलबु का मायोपैथी आहे या को लिम जो कमु कोन थो करे त हाणे काफ़ी एडवांस टेक्नोलॉजी अची वई आहे हाणे, त उन ते माण्हू कमु करे सघे थो उहो। हाणे सपोज़ हाणे जेको व्हील चेयर हिकिड़ी आहे, हाणे व्हील चेयर ते मतिलबु त जेको आहे न काफ़ी मसल जेके आहिनि हली ईंदा आहिनि स्टिफनेस में, पर उन जे लाइ जेका नीड हूंदी आहे प्रॉपर फिज़िकल थेरेपी ट्रीटमेंट जी, उहा करे त वधी सघे थो पोइ उन सां।
जी जी केतिरे टाइम में इम्प्रूवमेंट अचे थी, ॿार कीअं एडजस्ट जी इम्प्रूव इट डिपेंड्स अपॉन द पेशेंट कंडीशन. अगरि सपोज़ हिकिड़ो CP चाइल्ड आहे त अगरि हुनजो जेको आहे न वन साइड कमु कंदी करे त हाणे उहो डिपेंड थो करे त उनजी रिकवरी केतिरी आहे, डाइट केतिरो आहे ऐं केतिरो ॿार रिस्पॉन्स पियो करे. त अगरि माना को हूंदो आहे त का इज़ी को प्रोसेस आहे त माना मैनेज थींदो आहे 5 to 6 months में. सही सही अगरि को अहिड़ो को डिफिकल्ट केस पियो आहे उनखे थोरो टाइम लॻी वेंदो आहे. ठीकु, ज़बरदस्त ज़बरदस्त. ऐं उहो ई त IL जा जेके बि मेंबर्स मूं ॾिठा आहिनि सभिनीनि खे पंहिंजे कम सां चाहत ज़रूरु आहे ऐं जेको कमु करे रहिया आहिनि महिनत सां करे रहिया आहिनि, पर उन महिनत में वरी मोहबत बि शामिलु आहे त पोइ जेको आहे सो कमु जेको आहे न चवंदा आहिनि न निखरी वेंदो आहे, ख़ूबसूरत ज़ाहिर थींदो आहे. सर रिसेंटली असां वटि डिसंबर में कल्चरल डे बि सेलिब्रेट थियो ऐं चाहींदसि त तव्हां बि शेयर कयो तव्हांजो कल्चरल डे कीअं सेलिब्रेट थियो. असां ख़ुशकिस्मती सां मुंहिंजो 3 डिसंबर ऐं कल्चरल डे सेम आहिनि. पोइ असां 30 डिसंबर ते छोकी असांखे कराची वञिणो ॿिया प्रोग्राम बि आहे त 30 डिसंबर ते हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर में हिकिड़ो मेगा प्रोग्राम असां कयो. उन में पंहिंजा यूनिवर्सिटी जा यूथ ऐं पंहिंजो सोशल वर्कर्स 3 नवंबर ते तव्हां कयो. 3 नवंबर ते त उन में यूनिवर्सिटी जी स्टूडेंट्स हुआ, यूथ हुआ, पंहिंजो सोशल वर्कर हुआ, पर्सन में डिसेबिलिटी कसीर तादाद हुई. पोइ असांजो जेको सिध जो ॾियारो आहे असां व्हील चेयरनि ते माशाल्लाह ख़ूब इंजॉय कयोसीं ऐं गाना शाना ऐं पंहिंजो ढोल जी थाप ते डांस वग़ैरह कयोसीं त काफ़ी मज़ो आयो. हा काफ़ी मज़ो आयो. पोइ इन खां पोइ असां माशाल्लाह सां असांजो जेको आलमी ॾींहुं हो उन में असां इन अज़म जो यादि कयो ऐं शुक्रिया जी जी इंटरनेशनल डे आहे जेको न हैदराबाद में वेरी फर्स्ट टाइम असां ह्यूज तरीक़े सां मल्हायोसीं. ऐं पोइ असां लोकल गवर्नमेंट खे असां इहो चयोसीं की भई जीअं कराची में हिकिड़ो गवर्नमेंट मरकज़ी लेवल ते हिकिड़ो प्रोग्राम कराए थी की लोकल हुकूमत ऐं सखर में, नवाबशाह में ऐं लाड़काना में असां हिन कमिशनर साहिब सां रिक्वेस्ट कईसीं की हिते हैदराबाद में हिकिड़ो मेगा प्रोग्राम कयो वञे ताकी शऊर अचे माण्हुनि में. उहे जेके ॿाहिरि निकितल आहिनि उहे ॿाहिरि अची मिलनि, आइडियाज़ एक्सचेंज करनि ऐं माशरे में चेंज अची सघे. असां वञी सघूं टूवर्ड्स इंक्लूसिव सोसाइटी. अच्छा इन में तारा हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ी ऐड कंदुसि. असांजो हिकिड़ो दोस्त हो, उन मूंखे कॉल कई, पुछी सेंटर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी आहे असांजी. ऐं हू बुद्धिस्ट हो. मूंखे चयो मिस्टर लाल डू यू नो ही डिसेबिलिटी मूवमेंट कॾहिं शुरू थी आहे? तव्हां सीनो चोड़े करे चयो ही ख़बर आहे मूंखे. मूं चयो ही अमेरिका में शुरू थी ऐं इन फेज़िस खां गुज़री हेसि ताईं असां वटि रसी आहे. हीअ जेकी मुज़ाहरासी कयूं पिया न, हीअ जेको पंहिंजो मुज़ाहरा कयूं पिया, हड़तालूं कयूं पिया या रेप जी ॻाल्हि कयूं पिया, हीअ 200 साल पहिरियां अमेरिका में थियूं. त इन जो मतिलबु छा आहे, हीअ जापान में 200 साल पहिरियों थियूं. इन जो मतिलबु असां ज़हनी तौर ते एक्सेप्टेंस जे तौर ते 200 साल पोयां आहियूं. हाणे किसे पारीना थी वियूं. अच्छा मूंखे चवणु लॻो कॾहिं शुरू थी आहे? त मूं चयो अमेरिका में शुरू थी आहे. चयो तव्हां इस्लामी तारीख़ कोन पढ़ी आहे? एज़ अ मुस्लिम मुंहिंजे लाइ हिकिड़ी सची ॻाल्हि ॿुधायां, शर्मिंदगी जो बाहिसो मूंखे हिकिड़ो ॿिए मज़हब जो माण्हू मूंखे ॿुधाए पियो त मूं चयो बिल्कुलु पढ़ी आहे. चए फतेह मक्का? मूं चयो पढ़ी आहे. अच्छा मूंखे चवणु लॻो अब्दुल्ला इब्ने सहाबी आहे हिकिड़ो, उन पढ़ियो आहे? हकीम मूंखे ख़बर कोन हुई. 1400 साल पहिरियां हिकिड़ो कंप्लीटली ब्लाइंड माण्हू ऐं नबी सल्लल्लाहु जो विजन तव्हां ॾिसो. ऐं उन ही करण खां पोइ हिकिड़ो क्वेश्चन पुछे थो, असांजी पूरी सोसाइटी लाइ क्वेश्चन मार्क आहे. हू छा थो पुछे? हू चए थो कंप्लीटली ब्लाइंड माण्हू खे नबी सल्लल्लाहु सिलेक्ट कयो एज़ अ मेयर मदीना, अमीर, जीअं पंहिंजो हैदराबाद में मेयर हैदराबाद में. त मूंखे चई मिस्टर लाल तव्हांजी सोसाइटी में हींअर एतिरी सख़्त आहे के नाबीना माण्हू खे के व्हीलचेयर वारे खे मेयर सिलेक्ट करनि हींअर? 1400 साल पहिरियां तव्हांजो ज़हन किथे हो ऐं हींअर 1400 साल खां पोइ तव्हांजो ज़हन एक्सेप्ट करे थो के माज़ूर खे? त असीं चऊं था कल्ब वॾा कयूं. असीं सच में कल्ब वॾा कयूं, ज़हानत खे, तक़वे खे असां अहमियत ॾियूं. कामयाबी तव्हांजे साम्हूं बीठी आहे.
बेशक ईअं ई आहे। अच्छा हाणे असां इन साल में छा कयो आहे, हैंड्स पाकिस्तान इंडिपेंडेंट लिविंग नेटवर्क छा कयो आहे, अल्हम्दुलिल्लाह अॻे सभु पोइ साल असीं वेठासीं न, जी हाँ उन में 4 सेंटर हुआ, हाँ हाँ हाणे सॼे पाकिस्तान में सेंटर फैलिजी विया आहिनि। हाँ बिल्कुलु। स्कर्दू में 2 थी विया आहिनि। हाँ स्कर्दू में 2 थिया आहिनि ऐं मां कुझु टच में त रहंदी आहियां न पेज सां, त मां कुझु न कुझु ॾिसंदी रहंदी आहियां। हाँ कोयटा में हिकिड़ो थी वियो आहे, लाहौर में हिकिड़ो थी वियो आहे, मुल्तान में थी वियो आहे, घोटकी में असां जॻह वरिती आहे। सही। हींअर आउं तव्हांसां ॻाल्हि कयां 3 ॾींहं पहिरियां हिकिड़ो सेंटर असां क़ाइमु कयो आहे सांगड़ में। सांगड़ में त हाणे सिंध अंदरूनी सिंध वञूं पिया, हाणे माण्हू जाम निकिरंदा, हाणे उहो माण्हू जेके मैशत ते बोझ हुआ मैशत खे सपोर्ट कंदा। वाओ ज़बरदस्त ज़बरदस्त। इकोनॉमिकल प्रॉब्लम्स जेके आहिनि मां सम्झां थी उहे बि इन तरह ई घटिजी सघनि था ऐं जेकॾहिं असां इन तरफ़ बि ध्यानु धरियूं था। अच्छा सर असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं ऐं असां डॉक्टर आसिफ नूर पाटोरी साहिब जिन खे थैंक यू चवंदासीं। सर आई एम वेरी थैंकफुल टू यू, तव्हां आया हो, तव्हां टाइम ॾिनो। उन खां पोइ असांखे हिकु ॿियूं महिमान आहिनि जेके जॉइन कंदियूं। सो व्यूअर्स तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो असांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में में नंढड़ो ब्रेक हो व्यूअर्स, असां वापसि अची चुका आहियूं। असांखे ॿियूं महिमान आहिनि जिन जॉइन कयो आहे। अव्हांखे ॿुधाईंदी हलां त सितारा बलोच असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं सितारा एज़ अ असिस्टेंट कमु करे रहियूं आहिनि IEL में। सो अव्हांखे आऊं अटेंडेंट एज़ अ अटेंडेंट लाइक ॿारनि खे संभालणु ऐं कीअं उते कमकार हूंदो आहे, कीअं पाण संभालींदियूं आहिनि, उहो सदन खां असां हिन प्रोग्राम में डिस्कस कंदासीं, पुछंदासीं। ऐं अॻे भली कार चवां थी अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा सर सितारा खां ई शुरूआत कयूं हाणे? जी सितारा खां त पहिरीं पुछंदासीं सितारा जो अचणु कीअं थियो ऐं उन खां पोइ तव्हां पंहिंजो सेटअप सिस्टम असां सां शेयर कंदव त कीअं तव्हां केयर कंदा आहियो, छा कमु हूंदो आहे तव्हांजो? जी अस्सलाम वालेकुम। मुंहिंजी जॾहिं खां IEL सेंटर स्टार्ट थियो, मुंहिंजी जॉइनिंग तॾहिं खां आहे। मूंखे बि जॉब जी नीड हुई त मूंखे हिते जॉब लाइ मूं अप्लाई कयो त इंटरव्यू ॾियण लाइ मां जॾहिं आयसि त मां अटेंडेंट जी मुंहिंजी जॉब हुई। त उते मां जॾहिं वियसि उन सभिनीनि खां पहिरीं मूं सभु डिसेबल ॿार ॾिठा व्हीलचेयर ते, छोकिरियूं कई त मां घबराए वियसि त व्हीलचेयर ते जाम इलाही मुश्किल हो मुंहिंजे लाइ इन्हनि खे ॾिसण ई मां पंहिंजा पेर जेके आहिनि पोइ हिते करे छॾिया त न मूंखां इहा जॉब कोन थींदी। पोइ मां घर वियसि, पोइ जीअं तीअं करे मुंहिंजी जॉइनिंग हिते थी। पोइ जॾहिं जॉइनिंग थी हिननि सां जीअं मुंहिंजा ॾींहं गुज़रिया, सभिनीनि खां बेस्ट जॉब लॻी मूंखे। मुंहिंजो कमु ऐं हिते जाम मूंखे हिमत मिली, ॻाल्हाइण जो हौसलो मिलियो। उन खां पोइ मां जॾहिं हिते आयसि जाम मूंखे मज़ो आयो हिननि खे अटेंड करण में। ऐं पहिरीं मां सोचंदी हुअसि व्हीलचेयर ते हिननि खे कीअं अटेंड कंदसि। पोइ आहिस्ता आहिस्ता हिननि खां ई मां जाम हिमत सिखियसि। पोइ हलंदा विया ॾींहं असांजा जाम सुठा गुज़रिया। पोइ कई यूज़र अहिड़ा हुआ ॿार जेके घरनि में मौजूदु हुआ, उन्हनि खे सभिनीनि खां पहिरीं उन्हनि खे अटेंडेंट जी जेका ज़रूरत हुई उहा असां उन्हनि खे ॾिनी। मां पाण उन्हनि खे अटेंड कंदी हुअसि, जेको मुंहिंजो पंहिंजो कमु हो मां उन्हनि जो उहो ई कमु कंदी हुअसि। पोइ उन्हनि खे आहिस्ता आहिस्ता असां व्हीलचेयर हलाइणु सेखारींदा हुआसीं। उन्हनि जो जेको पंहिंजा कमु हुआ किचन जा ऐं सफ़ाई वग़ैरह, व्हीलचेयर खे कीअं हलाइबो आहे, सॼो उहो असां उन्हनि खे कमु सेखारींदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ठीकु चई रहियूं आहियो ऐं मां सम्झां थी त तव्हांजो जेको कमु आहे तव्हां बि लाइक असां सोचींदा आहियूं न त कंहिं कम जे लाइ असां मुंतख़िब कया विया आहियूं, असां कंहिं कम खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ पैदा थिया आहियूं। त तव्हांजी जेका कॉन्ट्रीब्यूशन आहे उहा सभ खां वधीक आहे ऐं तव्हांजो जेको कमु आहे उहो बि सभ खां वधीक ख़ूबसूरत आहे। ज़रीना जी तरफ़ अॻियां वधंदसि ऐं ज़रीना अव्हां खां पुछणु चाहींदसि त एरिया ऑफ एक्सपर्टीज़ तव्हां पंहिंजो शेयर कजो, कहिड़नि कहिड़नि टॉपिक्स ते तव्हां ट्रेन कंदियूं आहियो ट्रेनीज़ खे ऐं ट्रेनीज़ सां इंटरेक्शन मुंहिंजे ख़्याल सां त ॾाढो बहितरु ॾाढो ख़ूबसूरत रहंदो हूंदो। सो प्लीज़ तव्हां शेयर कजो। जी जी उहो मां इहो ई ॿुधाईंदसि तव्हांखे, ॿुधाईंदी हलां तव्हांखे त असां जंहिं बि डिस्ट्रिक्ट लेवल ते वेंदा आहियूं या कंहिं बि ट्रेनिंग में वेंदी आहियां उते जेके PWDs वुमेन हूंदियूं आहिनि
उन्हनि खे असां ट्रेन कंदा आहियूं त भई तव्हां हिकु कामयाबु ज़िंदगी गुज़ारे सघो था। पोइ उहो प्रोफेशनल हुजे या अनप्रोफेशनल हुजे, अगरि का एजुकेट न आहे का लेडी त असां उन्हनि खे चऊं था तव्हां हीअ स्किल्स सिखो ऐं पंहिंजी हिकु कामयाबु ज़िंदगी गुज़ारियो, तव्हां ईअं हिकु जॻह ते महदूद थी न रहो। उनखां बाद में असां उन्हनि खे एजुकेशन जे हवाले सां सेखारींदा आहियूं त तव्हां व्हील चेयर हलाइणु सिखो, ऐं उनखां बाद में यूनिवर्सिटी वञणु सिखो, कॉलेज स्टडी कंटिन्यू पंहिंजी करे छॾियो। अहिड़ा ॿार ज़्यादातर फीमेल्स जेके बि हूंदियूं आहिनि उहे स्टडी पंहिंजी कंटिन्यू न करे सघंदियूं आहिनि, जेके PWDs हूंदियूं आहिनि। उन्हनि खे इहो सेखारींदा आहियूं शॉपिंग ते तव्हां वञी सघो था, पंहिंजी व्हील चेयर जे थ्रू शॉपिंग करे सघो था, यूनिवर्सिटी कॉलेज वञी सघो था। जी जी, उहो सभु कुझु तव्हां करे सघो था। ऐं इहो जॾहिं असांजो एक्ट पास थियो हुयो त उन में बि इहो ई हुयो त एबल ऐं डिसेबल जेके पर्सन आहिनि उन्हनि में कॾहिं बि फ़र्क़ु न कयो वेंदो, जेको उहो माशरे जो हिसो आहे त उहो ई बि आहे, ऐं उन्हनि खे उहो ई ट्रेन कंदी आहे त हीअ असांजा उहो ई राइट्स आहिनि जेके हिननि जा आहिनि, उहे ई असांजा आहिनि, असां हिकु कामयाबु ज़िंदगी गुज़ारे सघूं था। ठीकु, बिल्कुलु ठीकु तव्हां चई रहियूं आहियो, छाकाणि त असां जॾहिं उन इंटरेक्शन में अचूं था ऐं जॾहिं असांजी जुड़त थिए थी, जॾहिं असां अंडरस्टैंड करणु शुरू कयूं था त मुंहिंजे ख़्याल सां उन्हनि में उहा उहा सलाहियत पैदा थिए थी त हू असांखे सम्झी सघनि ऐं पंहिंजी ज़िंदगी खे उन ख़ूबसूरत तरीक़े सां ॾिसी सघनि। ऐं मां सम्झंदी आहियां उस्ताद में, ट्रेनर में इहे कुदरती हिकिड़ियूं क्वालिटीज़ मौजूदु हिकु होप उन्हनि खे ॾिसींदा आहियूं, हिकु उमेद जी किरण जंहिंखे हू ॿुधी करे हू अॻिते वधी सघनि। सही सही। ऐं कॉमेंट्स जेके मिलंदा हूंदा तव्हांखे, चवंदा आहिनि त जेके तव्हांखे फीडबैक हूंदो आहे उहो ख़ुराक हूंदी आहे हिकु ट्रेनर जे लाइ। सो उहो टाइम कीअं हूंदो आहे, उहे लम्हा कीअं हूंदा आहिनि? न ख़ुशी महसूसु थींदी आहे, ख़ुशी इहा महसूसु थींदी आहे जॾहिं पाण जे ॿिए कंहिं माण्हू खे अॻिते वधंदे ॾिसंदी आहियां, अञा हू मूंखां मुतासिर थियनि था या कंहिं खां मुतासिर थी उहे फस्ट स्टेप वठनि था, हा ठीकु आहे असीं चेंज थींदासीं, असां वाक़ई सभु कुझु करे सघूं था, इहा होप हुजणु खपे उन्हनि में। मतिलबु हिकु उमेद जी किरण असां उजागर कंदा आहियूं त तव्हां उहो सभु कुझु करे सघो था, छो जो उहे बि मतिलबु खां ज़्यादातर आइसोलेट हूंदा आहिनि, अहिड़ा केसिस जिते ट्रेनिंग में वेंदा आहियूं कंदा आहियूं त उन्हनि में उहा उमेद जी किरण मां जॾहिं ॾिसंदी आहे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधी करे असांखे बि ॾाढी ख़ुशी थी पई। लाल मोहम्मद साहब मौजूदु आहिनि ऐं लाल मोहम्मद साहब जिन खां मां पुछणु चाहींदुमि सर, का अहिड़ी स्टोरी रिसेंटली को अहिड़ो किसो जेको ॾिसी करे कंहिंजी ज़िंदगी में उहा तब्दीली तव्हांखे ॾाढी ख़ुशी थी हुजे ऐं तव्हां चाहियो त अॼु स्क्रीन आहे, अॼु हिकिड़ो प्रोग्राम आहे त हिन में बि मां शेयर करे सघां थो? बिल्कुलु। हींअर महीने पहिरियां हिकिड़ी कॉल मौसूल थी असांजे दोस्तनि निसार गायो साहब, उन्होंने मुझे व्हाट्सअप किया, सर ये लड़का है और ये पहले गार्ड की जॉब पे की उन्हें, गार्ड की जॉब कर रहा था और ड्यूरिंग जॉब उसको कोई चोट लगी कमर में ना, और उसका निचला हिस्सा मफलूज हो गया, ससेशन खत्म हो गई। अब वो घर पे बेड पर 4 साल से बेड पर है, और उसने जब ये उसके जख्म की तस्वीरें भेजी और तो मैंने कहा ये बंदा कहाँ पर है, उन्होंने कहा टंडो मोहम्मद खान में है। व्हाट्सएप नंबर ने उनका लिया, कुछ बातें हमने शेयर उससे की। अब जैसे अभी आपने बात की ना, दिल बाग बाग हो जाता है। तो हमने कुछ टिप्स उनको दी और 5 दिन पहले हम वहाँ पहुँचे, टंडो मोहम्मद खान गए। शाम में हमने काम सारे निपटाने के बाद 5 बजे हम यहाँ से निकले, पहुँचे वहाँ पर और हमने मिले उस बंदे से। तो जब मिले तो देखा कि खूबसूरत जवान, चेहरे पे मायूसी बहुत ज़्यादा, और चारों तरफ लोग हाड़ू चाहता है इसका क्या होगा। हर बंदा एक वकील भी बना हुआ है, हर बंदा एक कंसल्टेंट भी बना हुआ है, हर बंदा उसको मशवरे भी दे रहा होता है मोहब्बत में। तो कोई उसके खिलाफ नहीं था, या उसके बदगुमानी नहीं कर रहा था, या उसके अगेंस्ट कोई नहीं था। वो मोहब्बत में दे रहा था कि किसी तरह सही हो जाए। मैंने पूछा ज़िशान जख्म कैसे हैं? कह रहा सर 4 साल से ना अब जख्म सूख गए, जब से आपसे बात की ना, अपने टिप्स बताए 4 साल से। अच्छा आप यकीन जाने, हम पौन घंटा वहाँ बैठे, उसकी मैंने पूरी फैमिली को बुलाया, उस बंदे को बुलाया, उसको जो चीज़ें बताई। ये जो आपको इंडिपेंडेंट लिविंग सेंटर्स नजर आ रहे हैं ना, ये जो खूबसूरती नजर आ रही है, इसके अंदर एक भयानक सच है। जी हाँ, जी हाँ। सच है ना, भयानक सच है। आपको
तव्हांखे अंदाज़ो कोन आहे स्पाइनल कॉर्ड इंजरी या मस्कुलर डिस्ट्रॉफी वालों के साथ मसले क्या होते हैं, और ये जो अटेंडेंट है इनका रोल क्या होता है। जी। आपके पास अगर आई ट्रेनर नहीं, आपका सेंटर चल जाएगा। आपके पास अगर क्या नाम है प्रोजेक्ट मैनेजर नहीं है, सेंटर चल जाएगा। आपके सेंटर में अगर अटेंडेंट नहीं है तो 10 मिनट के बाद सेंटर चलेगा ही नहीं आपका। ये क्या करते हैं, ये उनके बड़े बड़े जख्मों को साफ करते हैं बगैर किसी को बताए हुए। ये जो दो आपस में बैठते हैं, ये इनके सीक्रेट्स कभी बाहर लीक नहीं होते। अटेंडेंट को पहले ये बावर कहा जाता है कि आपने सीक्रेट्स लीक नहीं करने। तो उस निशान से जब मिले भी बाकायदगी से एक ट्रेनिंग होती है, उसके बाद ही एक अटेंडेंट अच्छा अटेंडेंट बनता है मेरे ख्याल। जी ये 2-3 साल की हम ट्रेनिंग कराने के बाद हम उनको लेके आते हैं। हर बंदा इस सेंटर में नहीं आ सकता, क्योंकि उनको पता ये वो लोग हैं जिनको मिजाज को समझना पड़ता है। आप लोग उन लोगों पे काम कर रहे हैं जो 4-5 साल से आइसोलेशन में थे। जब आइसोलेशन में थे तो चिड़चिड़पन उन्होंने दो जीशान का सा गाल गई सी, वो जो जीशान सर ये मसलो स्टूल जो मसलो यूरिन जो मसलो हाले पे सेंसेशन कोन है जॾहिं स्टूल सख्त थी वेंदो आहे, पास करणु मुश्किल थी वेंदो आहे। 4 साल में इंसान जे ख़ूबसूरत जवान जो चेहरो सफ़ा सुखड़जी वियो। पर ही मोगाल के सर 4 साल में पहली बार सुकून से मैंने स्टूल पास किया है। 4 साल में पहली बार मैं यूरिन बैग लगा के बाहर घूमने गया हूँ। वीचर सेंस ॾिनी सी अलहमदुल्ला। हाँ उनजे फिलंथ्रापी सां ॻाल्हि कई, इनखे रोज़गार भी थी वेंदो इंशाल्लाह। हू ॿार लाइफ जी तरफ़ वापसि अची वियो। ॿुधाइण जो मक़सदु छा आहे, थोड़ी शऊर ॾियण खां पोइ ज़िंदगी केतिरी आसान थी वई। डॉक्टर ॾे विया, उहो डॉक्टर ॾे वियो, डॉक्टर कंगाल करे छॾियो उन्हनि खे। फिजियोथेरेपी असां सां रांदि कीअं रहिबो आहे। हाँ ॾिसो, हाँ मतलब एग्जैक्टली सर, मां हिन ॻाल्हि खे ज़रूरु कोट करणु चाहींदमि त हिकिड़ो माण्हू ऑलरेडी हिकु प्रॉब्लम में आहे, जेको ज़िंदगी खां बेदार आहे, जेको ज़िंदगी खां परे थी चुको आहे, जेको ज़िंदगी जे मज़नि खे शायदि सम्झे थो त हाणे मुंहिंजे लाइ कुझु आहे ई न, ज़िंदगी में जीअण शायदि मुंहिंजे लाइ हाणे जंजाल बणिजी चुको आहे। ऐं हूअं बि चयो वेंदो आहे त हीअ समाज जहल जी ज़िद आहे, हिते ॻाल्हि करणु ॾाढी हराम हूंदी आहे। उन दौर में जॾहिं उहो इंसानु जेको ज़िंदगी खां परे थी वियो आहे, ॾाढो सख़्तु तकलीफ़ुनि में आहे, प्रॉब्लम्स में आहे, ऐं हिकु डॉक्टर ॾे वञे थो। हाणे सर्जन जी ज़ुबानी ॿुधूं था त हीउ जेको समाज आहे उहो कीअं खेॾणु शुरू करे थो। जी तो ज़ीशान मुझे चयो सर मैं जो ना 4 साल से डॉक्टर के पास जा रहा हूँ, और मुझे दिन में कहते आप फिजियोथेरेपी भी कराने हो और 3 से 4 घंटे आपने घर में फिजियोथेरेपी करनी है। आप एक नॉर्मल इंसान जी 4 घंटे आप फिजियोथेरेपी करा रहे हो उस बंदे को, उसको फुल टाइम आपने कह दिया मरीज हो आपने सोशलाइज तो उसको डिस्ट्रॉय कर दी। आप उसको ये बताओ कि आप पेशेंट नहीं हो, आपका डिफरेंट लाइफ स्टाइल है। आपने क्या करना है, आपने ये करना है कि आप उनको ये बताओ कि आपने इस फीचर पे कामयाब लाइफ कैसे गुजारनी है। आर्ट ऑफ डेली लिविंग यहाँ पर आता है कि आपने उसको आर्ट क्या देना है। हमने क्या किया, अब वो 4 घंटे फिजियोथेरेपी कर रहा होता था, उसको कहते थे मुझसे तकाजा करते 10,000 रुपये हमें दे। अब वो जिसको खाने को नहीं, परेशान है, जॉब हाथ से चली गई, बच्चे उसके, वो कैसे करेगा। अच्छा हमने कहा इसकी जरूरत नहीं है आपको, आप माइनर से आधे घंटे करें, एक्सरसाइज करें, वो भी घर में करें, आपको जाने की जरूरत नहीं है। अब क्या हुआ, उसके वो 10,000 बचे, शऊर मिला उसको। देखिए आप कमाएं, सही सारी चीजें करें, बिल्कुल उस बंदे को अंडरस्टैंड करें, उसके साथ मसला क्या है। देखिए शऊर दें लोगों को। ये मुआशरे में ना अच्छे लोग बहुत हैं, पर कुछ भयानक चेहरे भी हैं। सही, हमने शऊर की दौलत देनी है। अब मुझे अंदाजा है ज़ीशान की जिंदगी अब लाइफ की तरफ वापस आ गया है। ज़ीशान अब 3.5 करोड़ लोगों के लिए काम करेगा, रोजगार भी कमाएगा। वो 4 साल से जो लोगों के लिए तर्स का कंसर बना हुआ था, अब वो जब निकलेगा ना रोजगार कमाने, तो वो अपनी माँ को शाम को आकर पैसे आके दिया करेगा, अपने बच्चों के लिए रोजगार कमा के आया करेगा। एक रोड मॉडल जे तौर ते असां माशरे में पेश कयूं था, त असांखे केतिरो टाइम लॻो, 2 हफ़्ता, न घटि हफ़्ता, माण्हू ज़िंदगी की तरफ़ अची। असां रुपयो कोन वरितोसीं, फ्री कंसल्टेंसी थी। इन जो मतिलबु छा आहे, मसइले जो हल पियो आहे, असांखे पेश करणो कोन ईंदो आहे। सही तव्हां बिल्कुलु ठीकु चई रहिया आहियो।
छाकाणि त असां वटि मसइला तमामु घणा आहिनि। ॻाल्हि इहा नाहे त मसइलो ख़तमु नथो थी सघे, ॻाल्हि हक़ीक़त में इहा आहे त उन मसइले खे ख़तमु करण जो जेको आर्ट आहे उहो असांखे हिन सोसाइटी न कोन सेखारियो आहे, हिन समाज असांखे इहो कोन सेखारियो आहे त तव्हां मसइले सां कीअं विढ़ो, तव्हां उन मसइले जो हल कीअं कढो ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे आसान कीअं बणायो। इहे मुंहिंजे ख़्याल सां नंढड़ा सवाल कोन्हनि, इहे असांजे समाज में ॾाढा वॾा सवाल आहिनि, इहे तमामु वॾियूं सवालिया निशानियूं आहिनि जिन खां अॼु ॾींहं ताईं असां परे परे आहियूं। ऐं मूं चेंज जी ॻाल्हि कई त सर चेंज खे थोरो एक्सेप्ट करण में इंसान में शायदि उहा क्वालिटी रब पाक ॾिनी आहे, पर असां उन शइ खे बि एक्सेप्ट न करे सघंदा आहियूं त ईज़ीली असां उन चेंज खे एक्सेप्ट कयूं था। जीअं ज़रीना आहे, ज़रीना व्हीलचेयर ते कोन पई वेहे, न मां न वेही सघंदमि, ऐं उनखां पोइ हुन जॾहिं एक्सेप्ट कयो आहे, उहो जॾहिं सम्झी चुकी आहे त हाणे हीअ व्हीलचेयर मुंहिंजे लाइ आहे ऐं आउं हिन ते वेही करे पंहिंजी ज़िंदगीअ खे ख़ूबसूरत बणाए सघां थी, ऐं उनखां पोइ हुन कयो आहे कि हुन व्हीलचेयर ते वेठी आहे, जेका बॉडी टू फिट आहे, जेका हिनजी शख़्सियत खे ख़ूबसूरत बणाए थी, ऐं हुनखां पोइ हीअ ज़िंदगी जी तरफ़ रवान थी आहे। हिन जा सोशल सर्किल्स वरी उअं ई स्टार्ट थी चुका आहिनि। हीअ बहितर हिकिड़ी ट्रेनर आहे, हीअ ट्रेन करे पई, हीअ ॿियनि जी ज़िंदगी खे ख़ूबसूरत बणाए पई। फ़क़ति ॻाल्हि इहा त असांखे पंहिंजो जिगर जेको आहे उहो वसी करणो पवंदो, असांखे वेलकमिंग थियणो पवंदो, असांखे चेंज खे एक्सेप्ट करणो पवंदो, ऐं असां चवंदा आहियूं त पोइ असांखे सम्झे, पर असांखे इहा सघ पैदा करणी पवंदी त असां उन शइ खे सम्झी सघूं ऐं पोइ उमेदु रखूं त अॻिलो असांखे सम्झे। त इहे कुझु मुंहिंजे ख़्याल सां जीअं तव्हां चयो त एक्सेप्टेंस ऐं इहो आर्ट आहे, आर्ट जेको आहे उहो हर को आर्टिस्ट न हूंदो आहे, कुझु शयूं सेखारणियूं पवंदियूं आहिनि ऐं कुझु शयूं सिखणियूं पवंदियूं आहिनि। सो असां वटि सितारा मौजूदु आहे जेका अटेंडेंट आहे, ऐं सितारा खां लास्ट में आउं चाहींदसि त सितारा जो असां जेको आहे सो मैसेज वठूं। टाइम असां वटि जेको आहे प्रोग्राम जो ख़तमु थी चुको आहे। सितारा 2 लफ़्ज़नि में तव्हांजो जेको मैसेज आहे प्लीज़ ॾिजो असांजे व्यूअर्स खे। मां सभिनीनि खे इहो ई चवंदसि जेतिरियूं छोकिरियूं या छोकिरा असांजे बिलाल वांगुरु आहिनि या ज़रीना वांगुरु आहिनि, तव्हां उन्हनि खे घरां कढियो ऐं सभिनीनि खां पहिरीं जेका उन्हनि खे ज़रूरत आहे अटेंडेंट जी, सो तव्हां उन्हनि खे उहा ॾियो ऐं उन्हनि खे इन असांजे IEL सेंटर ताईं पुॼायो ताकी हू पंहिंजी ज़िंदगी आसानी सां गुज़ारे सघनि। असां वटि इहा मिसाल हिकिड़ी सदब हुई छोकिरी जेका अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे, हींअर हिन दुनिया में कोन्हे रही। उहा छोकिरी मतिलबु माउ पीअनि जी हिकु लाडली छोकिरी हुई जंहिंखे अटेंडेंट सर्विस जी ज़रूरत हुई। एंड मौक़े ते उहा असांजे सेंटर अची पुॻी, जंहिं छोकिरी जो दिलि असां सां एॾो त जुड़ी वियो, ICU में आख़िरी पंहिंजी ज़िंदगी जा इहे गुज़ारे पई, त उते बि हुनजूं अखियूं बंदि। जॾहिं असां मूं चयो, मुंहिंजी दिलि हुन सां जाम जुड़ी चुकी हुई, त मां चयो मां हुन वटि वेंदसि। जॾहिं मां हुन वटि पहुतसि त उहा छोकिरी जूं अखियूं बंदि हुयूं बिल्कुलु, त मां वञी हुनजे हथ खे वञी हथु पकड़ियो त उहा छोकिरी अखियूं खोले मूंखे ॾिसे पई त केरु आयो, पंहिंजो बाबा हुनखे चए पियो असां लाइ त उहा अखियूं कोन खोलियूं, हिननि लाइ खोलियूं अथई। पोइ असांखे ॾिसी हुते ई हुन पंहिंजा दम टोड़िया। एतिरो मतिलबु तव्हां हिननि लाइ आसानी पैदा कयो। बिल्कुलु तव्हांजे लफ़्ज़नि में आउं दर्द महसूसु करे सघां थी। सो ख़ैर सर तव्हांजी ॻाल्हियुनि में ऐं ज़रीना जी ॻाल्हियुनि में असांखे ॾाढो बहितरु सुठो मैसेज मिलियो, ऐं पाण सभु हींअर लाइक ॻाल्हि ई कुझु अहिड़ी आहे जो असां सभु सेंसिटिव थी विया आहियूं। ऐं आउं चाहींदसि त असां तव्हां खां इजाज़त वठूं, सुभाणे इनशाला प्रोग्राम में हाज़िर थींदासीं, नवां महिमान खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं। ऐं तमामु घणी थोराइती आहियां अव्हां जी, ऐं चाहींदसि त हिकिड़े मिंट में तव्हां पंहिंजो प्लीज़ मैसेज ॾिजो। बिल्कुलु, आउं थोराको आहियां मेहरान TV जो अगेन, ऐं थोराको आहियां हैदराबाद वासियुनि जो, जंहिंजे करे असांजो हीउ सेंटर कामयाबु थियो, जंहिंजे करे असां हिन हैदराबाद में वेही सॼी दुनिया खे पैगाम ॾिनोसीं। ऐं सभिनि जो नालो त कोन वठंदुसि, पर सभु सम्झी विया हूंदा तव्हां बहितरीनु आहियो, बहितरीनु इंसान आहियो, सोशल वर्कर आहियो। असांखे अॻिते वञिणो आहे, असांखे 2.5 लख माण्हुनि तक पुॼणो आहे, असांखे 90 लख माण्हुनि ताईं पुॼणो आहे, असांखे 3.5 करोड़ माण्हुनि ताईं पुॼणो आहे। उन में तव्हांजो साथ खपे। इंशाअल्लाह अज़ीम अहिड़ी ज़रीनायूं, अहिड़ा बिलाल, अहिड़ा ताहा, अहिड़ा उमर कई निकिरंदा। ज़बरदस्त ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। असांखे वक़्त जो घणी वधीक इजाज़त न थियूं ॾियनि। सो व्यूअर्स इंशाअल्लाह सुभाणे प्रोग्राम में वरी हाज़िर हूंदासीं। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अला भाई।